अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग ऐं सुबह बख़ैर नाज़रीन। वेलकम टू पंहिंजी मॉर्निंग। उम्मीद है तव्हां सभु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। मां आहियां उनसा शाह, मूंसां गॾु आहिनि अॼु न आहियो छा तव्हां? अस्सलाम वालेकुम, आहियां सजाद सुहाग तव्हांजो पंहिंजो ऐं सभिनी ॾिसण वारनि खे जेके घर भाती असांखे जिते ॾिसनि था उन्हनि खे असांजो न्याज़ क़बूल पवे। उम्मीद तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव, ख़ैर ख़ैरियत सां हूंदव ऐं छंछरु आचर जी मोकल तव्हां यकीनन इंजॉय कई हूंदी या कंहिं स्टेशन ते विया हूंदा, ॿाहिरि किथे ॿारनि खे तफ़री ॾियारी हूंदी, पाण बिल्कुलु बि इंजॉय न कई आहे। ऐं बहरहाल उहो हाणे असांजा ज़ाती मसइला आहिनि, असां काॾे वञूं था नथा वञूं, हर कंहिंजी। तव्हां न विया हो काॾे? जी न, छो त लॉकडाउन हो। अच्छा अच्छा, हा न बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। पर हिन लॉकडाउन में हिन वीकेंड ते अक्सर असांजा घर भाती या ख़ासि तौर ते असांजे उहे भेनर जेके परिणियल आहिनि, जिन जा ॿार आहिनि, उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त असां हिकु ॿिए जे घर में वञूं, माउ जे घर वञूं, मतिलबु पेके जेके चवंदा आहिनि त ओॾां वञूं या माइटनि ॾे वञूं या का तफ़री बाग़ हुजे या शहर हुजे या ॻोठ हुजे, कुझु न कुझु चेंजिंग हुजणु खपे। सो ऐं सुठी ॻाल्हि आहे, इन मां माण्हू जो थोरो रिलैक्स थिए थो, थोरो रिफ्रेश थिए थो ऐं अॻे खे बि टाइम मिले थो त ठीकु आहे, भले थी अचनि वञनि घुमी फिरी अचनि। सो बहरहाल इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं उन सां गॾोगॾु ओलंपिक्स कल्ह ख़ैर सां पुॼाणीअ ते पहुतियूं, जंहिंमें अमेरिका तक़रीबन 39 मेडल्स खणी सर फ़हरिस्त रहियो। चाइना हिकिड़े गोल्ड मेडल तां सेकेंड पोज़ीशन ते आयो। ऐं चवण जो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त रांदियूं कंहिं बि मुल्क जे मुआशिरे जे या उन जे सिहतमंद हुजण जी निशानी आहिनि। त जंहिं मुल्क में वधि में वधि रांदियूं खेॾियूं वञनि थियूं, जंहिं मुल्क जा माण्हू ख़ुशि हूंदा आहिनि, जंहिं मुल्क जा माण्हू पंहिंजी सेलिब्रेशन खे इंजॉय करणु ॼाणींदा आहिनि, त उहे रांदि रूंद में ऐं इन्हनि पंहिंजी एक्टिविटीज़ में एतिरा त नुमाया रहंदा आहिनि ऐं पोइ उहे ज़ाहिर थींदा आहिनि त हिन मुल्क जी ख़ुशहाली, हिन मुल्क जी सिहतमंद सोच ऐं हिन मुल्क जे माण्हुनि जी सिहतमंद ज़िंदगी केतिरी ज़बरदस्त आहे। सो इहे त उसरियल मुल्क, सुधरियल मुल्क, पर असां जेके तरक़ी पज़ीर मुल्क आहियूं, जंहिंमें रांदियुनि खे अगरि ॾिठो वञे त सिर्फ़ु तवजो ॾियण जी ज़रूरत आहे त केतिरा ई रांदियुनि जा अहिड़ा मैदान बि असांखे नज़र ईंदा रहंदा आहिनि हर तक़रीबन इवेंट में, ओलंपिक्स में, जंहिंमें असां सोचींदा आहियूं त जेकॾहिं इन रांदि में थोरी पाण पहिरीं महिनत करे चुका हुजऊं हा त अॼु शायदि इहे मेडल्स असांजे मुल्क वटि हुजनि हा। पर हाणे ख़ैर इहे मुल्क ई सतह जूं सोचूं आहिनि, जंहिंमें असांजो कमु आहे सिर्फ़ु ध्यानु छिकाइणु। ऐं अक्सर इहो ध्यानु तॾहिं छिकबो आहे जॾहिं इवेंट थी चुका हूंदा आहिनि, थी गुज़रिया हूंदा आहिनि। ऐं हिन सां गॾु जेको आहे लॉकडाउन बि अॼु ख़तमु थी वियो आहे। मुबारक हुजनि तव्हांखे, शॉपिंग सेंटर्स खुली आहे, लाइफ जेका उहा शुरू थी वेंदी, पर हिन जो इहो मतिलबु न आहे की तव्हां एहतियात न कयो। एहतियात लाज़मी आहे ऐं गवर्नमेंट चयो आहे की अगरि एहतियात न कई, SOPs वरी फॉलो न कयूं त वरी लॉकडाउन शुरू थी वेंदो। इन जे करे असांखे स्टाइल आहे ॿुधाइण जो न, इहो जेको तव्हां ॿुधायो था ताकि सभु एहतियात कनि, इन में धमकी बि शामिल आहे, इन में धमकी बि शामिल आहे। सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे, एहतियात करणु खपे। एहतियात कयो न त वरी लॉकडाउन शुरू थी वेंदो ऐं वरी बोरियत वारा ॾींहं जेके आहिनि उहे शुरू थी वेंदा। मास्क ऐं सैनिटाइज़र जेके पिया आहिनि, SOPs प्लीज़ फॉलो कयो। 8 लॻे ताईं सभु कुझु खुलियल आहे, पर तव्हांखे तॾहिं बि एहतियात करणी आहे। जिथे बि रश आहे उते बिल्कुलु बि न वञिणो आहे, अवॉइड करिणो आहे, मास्क पाइणो आहे, सैनिटाइज़र जो इस्तेमालु करिणो आहे, हथ हर जेके आहिनि उहे वॉश करिणा आहिनि। ऐं वैक्सीनेशन हाणे ज़रूरु करायो, जंहिंजे अञा ताईं हाणे काफ़ी माण्हुनि वैक्सीनेशन कराए छॾी आहे, पर अञा बि कंहिं जेके बि माण्हू रहियल आहिनि जंहिं वैक्सीनेशन न कराई आहे, ज़रूरु वञी वैक्सीनेशन करायो। हा, ऐं हींअर असां सां जेके महिमान मौजूदु आहिनि, प्रोग्राम जे आगाज़ में जेका कचहरी थींदी सा इल्मु अदब महिनत आहे, जस्तजू आहे, सुठी सोच आहे, अॻियां वधणु आहे। असांजा उहे जेके असांजूं शख़्सियतूं जंहिं मुक़ाम ते उन्हनि तरक़ी माणी, जेकॾहिं असां उनजे माज़ी न थोरी झाती पाईंदासीं त यकीन कयो त उहे सरकारी भॻल टुटल स्कूल, उहे परे पंध, उहे पेचरा, उहे सख़्तियूं, उहो को ज़ोर ज़बरदस्ती न करणु पढ़ाई जे मामले में, इहे ज़ाती शौक़ु, पोइ उन्हनि खे नंढनि ॻोठनि खां शहरनि खां वॾा शहर, वॾनि शहरनि खां वॾियूं मंज़िलुनि ताईं कीअं पहुता, उहो जॾहिं उन्हनि सां कचहरी कबी आहे त यकीननि पोइ अहसासु थींदो आहे त ज़िंदगी सिर्फ़ु कामयाबियुनि जो नालो न आहे, पर उन्हनि कामयाबियुनि जे पुठियां जेके जुस्तजू, महिनतूं, कोशिशूं, लहजा, रवैया, लफ़्ज़, सख़्तियूं, उस, छांव, पंध, बुख, ॾुखियाई, सभु हुन में शामिलु हूंदी आहे।
पोइ तॾहिं उहे ख़ुशियूं माणबियूं आहिनि जॾहिं पंहिंजी मंज़िल ते माण्हू पहुचंदा। सो अॼु असां वटि जेके असांजा मुअज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तालुक़ु इन्हनि सोशल सरगर्मियुनि सां आहे, उन्हनि जो तालुक़ु लिखण सां आहे ऐं मुआशिरे जी निशानदही करण सां आहे। जेकी मुल्क में थिए पियो सियासी हवाले सां, समाजी हवाले सां, कहिड़ो रवैया, कहिड़ा लाड़ा अचनि पिया, केॾांहुं सोचूं पिया, केॾांहुं वञूं पिया, उन जे हवाले सां तमामु सुठो लिखंदा आहिनि। असां उन्हनि जा कालम अक्सर पढ़ंदा आहियूं अख़बारनि में। त पोइ साईं जो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्तु जेको जुमिलो हूंदो आहे उहो पहिरियों जुमिलो इहो हूंदो आहे त कंहिंखे वणे न वणे। सो अॼु असांखे साईं वणनि था छाकाणि त साईं ॾाढो सुठो लिखनि था। उन्हनि जो हिकिड़ो ज़हनी पोरियो आहे उहो ॾाढो शानदारु आहे। जीअं आतम कथा आहे त वञनि सूर संधा कयो। सो सूर केतिरा आहिनि, ख़ुशियूं केतिरियूं आहिनि। साईं असां सां असांजो मुअज़िज़ लेखक आहे, सिंधी अदबी संगत में साईं जो तमामु सुठो नालो आहे, साईं मोहम्मद ख़ान अबड़ू साहिब सां गॾु। साईं भलीकार, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। ख़ुशि आहियो अबड़ू साहिब? तबियत ठीकु आहिनि तव्हांजूं? तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। हे आतम कथा तव्हांजो किताबु जेको आहे माशाल्लाह, वञनि सूर संधा कयो, घर वारनि बि क़बूल कयो, रुॻो ॿाहिरां माण्हू वाह वाह था कनि। अक्सर ईअं ॾिठो वियो आहे त जेका बि आतम कथा आहे त उन में पहिरियों जेको लहजो चइजे, रवैयो चइजे, रिएक्शन चइजे, उहो संदन घरां थींदी आहे घणी वटसठ। ईअं ई थियो आहे। ॾिठो भई असल ॻाल्हि इहा आहे त जेसिताईं तव्हां ॿिनि क़िस्म जा रहिया आहिनि आतम कथा में, लिकायो या ॿुधायो। हा, मूं लिकायो कोन्हे। अच्छा, ॿुधायो। ऐं ॾाढो ॾुखियो आहे ॿुधाइण साईं। लिकाइण बि उन्हनि ॻाल्हियुनि खे वॾो दिलि गुर्दो खपे साईं। गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां ते कुझु लिखां जी ऐं पाण खे छॾे ॾियां, पंहिंजे घर खे छॾे ॾियां, हा, पोइ नाइंसाफ़ी आहे। इन करे शुरू पाण खां कजे। हा, चाहे तव्हां सच ॻाल्हायो, चाहे तव्हां को कमु कयो, उहो जेतिरी तव्हां पंहिंजे घर खां शुरू न कंदो हा, तेसिताईं तव्हां ॿियनि ते अप्लाई करे कोन सघंदव। सही। पर पोइ तव्हां पाण खे छॾे रुॻो ॿियनि खे ॻोल्हींदा तो या ॿियनि ते ॻाल्हाईंदा तो या ॿियनि ते तनक़ीद कंदा तो, त पोइ इहा बेईमानी आहे। उहा मूंखां त घटि में घटि कान थी पुॼे। न पोइ घर वारनि जो कहिड़ो रिएक्शन आयो साईं पहिरियों माशाल्लाह हिते तव्हांजे त? घर वारनि जो रिएक्शन अञा त हिन किताब में मुंहिंजी शादियुनि जो ज़िक्र कोन्हे। अच्छा, इहो ॾिसो तव्हां माना पासो ॾेई वियो, बाईपास करे वियो न न या ॿियो हिसो ईंदो? ॿियो हिसो ईंदो, टियों हिसो ईंदो। अच्छा, ऐं उनखे हीअ अञा ताईं मां पहुतो आहियां 1980 ताईं। अच्छा, उन में ॿ ॻाल्हियूं मूं वधारे लिखियूं त जेकॾहिं इंसानी ज़िंदगी मूं चयो ख़बर न आहे त उन में मूं सिर्फ़ु इहो लिखियो आहे त ट्रेड यूनियन जी सियासत कीअं कई थी। मां ट्रेड यूनियनिस्ट रहियो आहियां। ऐं ॿियो कराची में सिंधी माण्हुनि जी आबादकारी कीअं कई थी। इहे ॿ शयूं मूं मुख़्तसर त जेकॾहिं माण्हुनि जी ज़िंदगी न रहे ऐं माण्हू जेकॾहिं कुझु ॿियो न लिखी सघे त किताबु पंहिंजा वॾा पोइ कंप्लीट हुजे। पर हीअ किताबु अञा हिकिड़ो थो आहे, ॿिया था या टे था पुठियां अञा पुठियां आहिनि। जी। पोइ हाणे त तव्हां खां खोड़ माण्हू लहराईंदा हूंदा साईं, मथां साईं वरी किताब में न को छिके असांखे। मिलियल की हिन में मूं फ़िलहालु पंहिंजे वाल साहिब ते, पंहिंजे भाउरनि ते, पंहिंजे घर ते लिखियो आहे। अच्छा, त यकीननि जेके मुंहिंजा घाटा दोस्त आहिनि उन्हनि खे घणी फिफड़ी लॻल आहे। हुन में रुॻो ज़ाती दोस्त कोन्हनि, जेकी अॼुकल्ह सिंध में कोपर सियासत थिए थी, इहे अॼुकल्ह जेके बि कमु कनि पिया, जेके बि आहिनि या करे चुका आहिनि कम, या करे चुका आहिनि, जेके जहिड़ा आहिनि सो मूंखां जूनियर आहिनि, जेके सीनियर त तक़रीबन मरी आहे। माना घटि न थींदी न उन्हनि जे माना जेको ज़ाहिरा जी कयो हूंदो त उहो हिकिड़े सुठे लेखक ते फ़र्ज़ु थिए थो त उनजी सही निशानदेही करे माण्हुनि खे ॿुधाए। छाकाणि त उहे जेकी शख़्सियतूं रहियूं या उहे क़ौमपरस्त रहिया, उहे लीडर रहिया या कहिड़ी पार्टी सां संदन तालुक़ु हुजे, पर छाकाणि त उन्हनि नुमाइंदगी कई आहे ॿियनि माण्हुनि जी, त उन्हनि जे बारे में बि माण्हुनि खे मालूमात हुजणु तमामु ज़रूरी आहे। मां ईअं सम्झंदो आहियां त जेको माण्हू बि क़ौम लाइ कमु थो करे, उहो सियासी कमु करे, उहो क़ौमी कमु करे या उहो समाजी कमु करे, जॾहिं उहो कमु करणु शुरू थो करे उहो माण्हू पंहिंजे ज़ात ते महदूद न आहे, उहो माण्हू माण्हुनि जी अमानत आहे। हा, इहा ई ॻाल्हि। ऐं उहो माण्हू माण्हुनि जो नुमाइंदो आहे त हुनखे माण्हुनि जे साम्हूं अचणु खपे। जे नथो अचे त जिन खे ख़बर त ॿुधाइनि। जेके ख़बर न आहे उनखे साईं मोहम्मद ख़ान अबड़ू साहिब ॿुधाईंदा त साईं उन में मां पहिरीं लिखण महिल कलम खणंदो आहियां त कसम खणंदो आहियां त जेकॾहिं कंहिं सां मुंहिंजी ज़ाती इंसान रंजिश थिए त उन लाइ मां हुनजे ज़ात इन हवाले सां को लफ़्ज़ बि न लिखां। बाक़ी इंसान जे नाते हेठि मथे ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि, किथे किथे ग़लतियूं बि थी वेंदियूं आहिनि हिनजूं, पर उहो ॼाणी वाणी न हूंदियूं आहिनि। उहो ज़हनी तरह इहो न हूंदो आहे त मूंखे सुहाग साहिब खे टारगेट ठाहिणो आहे।
हुन में का ग़लती माण्हू थी वेंदी हली सही तो अञा ताईं त कोशिशि कई अथमि त हिन किताब ते मूंखे जॾहिं मूं लिखियो पियो त मूंखे इहो इलाही छो त मां इन खां अॻु में किताब कोन लिखियो आहे ऐं कालम मूं हाणे शुरू कया आहिनि मां कंहिं ज़माने मुस्तफ़ी जी जी पर हुनखे छॾे बि 40 साल थी विया माशाल्लाह पोइ वरी इन किताब जे हवाले सां मूंखे सेवण में ॾिनऊं प्रेस क्लब तायात एज़ाज़ी मेंबरशिप मूं ऐलान कयो अॼु खां पोइ कालम लिखंदुसि मूंखे लिखणु ईंदो आहे सही हा पर उहो लिखंदो इन करे कोन जो ॿिया घणा कम आहिनि ॿियूं घणियूं मुस्तफ़ियतूं आहिनि माण्हू हर शइ खे मां हर शइ खे पराजित करे थो ऐं कंप्लीट करण जी कोशिशि कंदो आहियां इन करे हेॾा होॾा कोन पखिड़ कोन कंदो आहियां सही पोइ हाणे इहो मुंहिंजो ठीकु आहे भला कालम बि लिखूं त सियासत या पंहिंजे तजुर्बे सां हा छा थो थिए उहो सॼो पोइ हुन कालम में तव्हां पंहिंजी स्टूडेंट लाइफ में बि त पॉलिटिक्स सां तव्हांजो तालुक़ु जी हो हा मुंहिंजो त उहो एक्सपीरियंस कीअं रहियो तव्हांजो तमामु उहो जेको वक़्तु हो इहो 70-80 जो ॾहाको आहे अहिड़ो वक़्तु हाणे मूंखे नज़र कोन थो अचे सचाई हूंदी ऐं असांखे इहा ख़बर आहे त असां या असांखे जेके क़ौमी तहरीक में असांखां सीनियर कमु कंदा वीचारा बसुनि में रक्षनि में साइकिल मोटरनि ते ॻोठनि में पंहिंजे आवाम जो पंहिंजे क़ौम जो पैगाम खणी वेंदा हुआ अॼुकल्ह ईअं कोन्हे अॼुकल्ह जेको बि लग्जरी पॉलिटिक्स थी वई आहे अॼुकल्ह जेको क़ौमी ॻाल्हि थो करे उन पुठियां पहिरीं त 40 गार्ड बि ज़रूरु हुजणु खपनि उन्हनि खे बंदूकूं बि ज़रूरु हुजणु खपनि ऐं अॻियां त इहा शइ जेकी आहे इहा मां हिनखे क़ौमी तहरीक घटि ऐं ज़ाती तहरीक वधीक सम्झंदा आहियूं हा सही था चओ बहरहाल साईं ॾाढो ज़बरदस्तु हिन कचहरी सिलसिले खे जारी रखंदासीं असां वटि किचन बि मौजूदु आहे ऐं असांजी ॾाढी ज़बरदस्त शेफ आहे जेका ॾाढा लज़ीज़ ऐं धुएदार ऐं खंघ वारा खाधा ठाहींदी आहे खंघ वारा अॻे खे खंघ थिए जॾहिं चुल्हो ॿरंदो त यकीनन थोरो अदी नसीम सां गॾु अदी अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग कीअं आहियो अल्लाह जो शुक्र तव्हां ॿुधायो कीअं अल्हम्दुलिल्लाह फैक्ट्रीज़ ठीकु आहिनि मतिलबु फैक्ट्री याद अदा तव्हां शक वधायो था सोचंदा हूंदा हाणे तव्हां सजाद जी ॻाल्हि ते इहा ॻाल्हि आहे मां सही आहियां या ग़लति आहियां तव्हां पहिरियों पाण मूंखे ॿुधायो मां सही आहियां ग़लति आहियां दाल में कुझु कारो आहे ई आहे मूंखे पूरी दाल कारी थी लॻे अल्लाह सॼी दाल खे कारो करे हा हा तजुर्बो आहे न दी पोइ मतिलबु मूंखे हाणे सम्झणो खपे तव्हां ॾिसो अॼुकल्ह दौर ॾाढो अथव सख़्ती अहिड़ी ॻाल्हि कंदा न अदी नसीब हितां छा थियो अदा सां मुलाक़ात थी का ॻाल्हि ॿोल थी तव्हांजी हिन वीकेंड ते तव्हां वञणा हो शहदादपुर न शहदादपुर न सांगड़ वञणा हो तव्हां विया न कोन वियासीं साईं आया हूंदा छो न आया फैक्ट्री हुई न तव्हांखे कामयाबी मिले कोन पई साल मिली चुकी आहे तव्हां पुछो न हाणे न हुयसि कमु त ज़बरदस्ती मां बि न चयोमांसि मुंहिंजो ठीकु आहे भला पर ऑफिस वेठो सबर वारी आहे असांजी अदी नसीम सबर हुजणु खपे न बसि अदी उहे तव्हांजा पघर ॿुधाइनि था न अहिड़ी छा था ठाहियो अॼु ईरानी डिश आहे ईरानी डिश आहे जी जी ईरानी छा आहे अॼु शिराज़ी चिकन जेको ईरान जो शहर आहे न हिननि जो शिराज़ी उन्हनि जी शिराज़ी चिकन सही अल्लाह ख़ैर करे रेसिपी ॿुधायो जी जी अॼु पंहिंजी किचन में आहे ईरानी डिश शिराज़ी चिकन जे लाइ जेके शयूं मां ऐड कयूं त मां तव्हांखे ॿुधायां भई त चिकन में 2 चम्मच ॾही हिकिड़ो चम्मच ब्लैक पेपर कारा मिर्च हैड ॻाढ़ा मिर्च थूम अदरक जो पेस्ट ऐं हुनखां थोरो ज़र्दे जो रंग विझी पोइ तव्हां हिनखे मतिलबु 10 या 15 मिंट लूणु हसबे ज़ाइक़ा जेको विझो लूणु तव्हांजी मर्ज़ी आहे पोइ हिनखे मैरिनेट करियो 10 खां 15 मिनट अगरि तव्हां वटि मलाई आहे क्रीम त उहो बि ऐड करे सघो था इहो इन खां बाद में असांजो सेकेंड जो प्रोसेस आहे त आयल विझी आयल में बसर विझंदासीं बसरनि खे कटिंग करे बसर विझंदासीं पोइ उन्हनि में नंढा फोटा उहे असां ऐड कंदासीं पोइ उन खां बाद में हल्दी हैड ॻाढ़ा मिर्च थूम अदरक जो पेस्ट ऐं उन खां बाद में तव्हां इहो बसर जीअं बिल्कुलु ब्राउन थी वञनि
पोइ तव्हां जेको इहो मैरिनेट थियल आहे न चिकन उहा ऐड करे छॾियोसि। पोइ टमाटनि खे बिल्कुलु कटिंग करे मिक्स करे या प्यूरी ठाहियो उहो ऐड करे पोइ तव्हां हिननि जो पाणी बिल्कुलु ख़ुशि करे पोइ हुन खां बाद में तव्हां जेको तव्हांजी ॿियूं शइ आहिनि किशमिश आहे, बादाम पिस्ता, मलाई, मतिलबु मलाई तव्हां घर में बि करे सघो था, उहा कॾहिं उहा विझी सघो था, अगरि न आहे त कोई मसइलो न आहे, स्किप करे सघो था। ऐं हुन खां बाद में ॾूंघी जो बूरो जेको मिलंदो आहे उहो या ॾूंघी आहे घर में त ग्राइंड करे उहो बि ऐड करे सघो था। पोइ बाद में जेको असां सॼी डिश ठाहे दाणा सावा मिर्च सॉरी हुननि जी गार्निश कंदासीं त असांजी डिश रेडी थी वेंदी शिराज़ी। ॻाल्हि घणा मिनट? तक़रीबन 20 खां 5 मिनट्स जी आहे डिश आहे। 40-45 मिनट? 40 न 20 खां 5 मिनट्स। अच्छा 20-25 5 मिनट वरी पोइ हिते थी वई न। सही आहे मैरिनेट जे करे। ठीकु आहे ज़बरदस्त। स्टार्ट कयो तव्हां। सही। ॻोठ जी ज़िंदगी में ऐं शहर जी ज़िंदगी में हाणे वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। अॻु में ॻोठ बहिराड़ी जेका हुई सा बहिराड़ी हुई जंहिंमें सभु शयूं उअं ई महसूसु कयूं वेंदियूं, पर जॾहिं खां ही टिकटिकी हथ में आई आहे त अॼुकल्ह हिकु त उहो फ़र्क़ु थोरो इंफॉर्मेशन जे हवाले सां ॻाल्हायां पियो उहो त घटि थी वियो आहे, पर रीतूं रस्मियूं बि मटिजी वयूं आहिनि। उहो लिहाज़ बि हाणे जहिड़ो शहरी ॿारु आहे तहिड़ो ॻोठ जो ॿारु आहे, उहो सभु शयूं साॻियूं जिथे किथे आहिनि। तव्हां कीअं था ॾिसो? तव्हांजो हिकिड़ो वसी तजुर्बो आहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। असांजे वक़्त में जॾहिं नंढा हूंदा हुआसीं जी इहो तसरु कोन हूंदो। हा। ऐं जेको तव्हां चओ था कम्युनिकेशन जो ज़रियो, हा। तव्हांखे तजुर्बो थियो त हथ में फ़ोन करूं था, दुनिया गॾु आहे, पूरी दुनिया गॾु आहे। सही आहे। ऐं दुनिया में हिकिड़ो माण्हू न, दुनिया जा जेतिरा माण्हू मिलणु चाहियो तव्हांजे गुरू में गॾिजी हिक ॿिए सां तव्हां ॻाल्हाए सघो था। सही। असां जॾहिं का टेलीफोन सेवण मां जॾहिं मां बहिराड़ी में सेवण तॾहिं बहिराड़ी में नंढो शहर हूंदो, हाणे त वॾो शहर थी वियो। उतां असांखे जेकॾहिं ॻाल्हाइणो हूंदो कराची त टेलीफोन जी हिकिड़ी एक्सचेंजूं हूंदियूं, उते जी वेबो, ऐं उते वेबो बि ईअं कोन हो, कलाकनि जा कलाक। 109 मिलाइबो, मूंखे त नंबर बि यादि आहे। पोइ हितां पहिरीं हिकिड़ो ऑपरेटर ॿिए सां ॻाल्हाए थो, बाबा दादू लाड़काणो वरी कराची मां फ्री वरी कॾहिं जेकॾहिं सन ॻाल्हाइणो हूंदो त कराची मां मोटी ईंदा ईअं फ्री करे। त इहो एॾो हिकिड़ो या वरी हू जेको रेलवे जे लाइनुनि ते जेके पाण तार चवंदा हुआसीं, टेलीग्राफ सिस्टम इहो हूंदो। त हींअर जेको दुनिया हिकु थी वई आहे, अॻे दुनिया मुख़्तलिफ़ हूंदी हुई, रीतियूं रवायतूं यकीननि चेंज थींदियूं, छो त दुनिया चेंज पई थिए, पर दुनिया चेंज थियण में पाण पोइ पिया रहूं। असां जेको माण्हू ॿार जो त पोइ रहे, उनखे एतिरी तालीम कान ॾिनी वई आहे। असांखे मोबाइल त नंढे ॿार खे था ॾियूं त असांखां वाघा वधीक तेज़ आहे, उहो ॿुधाईंदो हिते ग़लती पिया कयो, हीअ कयो। सही ॻाल्हि आहे। त अहिड़ी तरह सां तालीम हिकिड़े पासे थी वई हली, ऐं हीअ मशीनूं जेके ॿारनि जे हथ में ॿिए पासे थी वञनि हलियूं। ऐं नंढो ॿारु जेको बेसम्झा रुॻो मानी घुरी थो सघे, ॿी जेकी शइ घुरे थो मोबाइल में, इहा इंतिहाई ख़तरनाक ॻाल्हि आहे। हाणे हुन में को बि कंट्रोल, को हिकु अधु घर त करे सघे थो त मां घर वञा त मोबाइल इस्तेमालु न कयां, जीअं ॿार हुन खां परे रहनि, पर मुआशिरो में करे कोन थो सघे। ऐं इहा इंतिहाई माण्हुनि खे तरक़ी था चवनि, मां हिनखे इंतिहाई ख़तरो थो सम्झां, जंहिंमें ॿार मफ़लूज थो वञनि, शौक़नि में सेल्फियुनि में मारिजो वञनि। ऐं अञा थोरा समझदार थियनि था त को अहिड़ो शख़्स जेको औरत जो आवाज़ु करे त घर छॾे, ओड़ा कंध कोट जा हिरकिजी वञनि। त इहे सभु शयूं जेके आहिनि न, हिन में दाड़ेलनि खे बि इलाही सहूलियत थी वई हली, दहशतगर्दनि खे बि इलाही सहूलियत थी वई हली, चोरनि खे बि इलाही सहूलियत थी वई हली। आम माण्हू सां गॾोगॾु हर शोबे फ़िक्र जे माण्हू खे उनजी पहुच तमामु आसान थी वई आहे। त मां त हिन शइ खे ॾाढो ख़तरनाक थो सम्झां। इहे शयूं आहिनि तमामु ज़रूरी, पर जेकॾहिं पॉज़िटिव वे में इस्तेमालु थियनि। पॉज़िटिव चेंजिस बि आया आहिनि, जीअं हर शइ जी अपडेट मिले पई सभिनी खे। यकीननि अपडेट थो न। वरी मां तव्हां इहा गुज़ारिश कयां, तव्हां केतिरी बि अपडेट वठो, पर अॻे जेको बुक पढ़ी माण्हू इम्तिहान ॾींदो, जेको पास करे माण्हू का शइ ठाहींदो, इन अपडेट खां वधीक सगारी ताक़तवर हूंदी, जिते माण्हुनि खे इनाम ऐं नोबल प्राइज़ मिलंदा हुआ। उन वक़्तु किथे आहे मोबाइल जे तव्हांजो हवाई जहाज़ ठहियो, उन वक़्तु में किथे आहे मोबाइल जॾहिं तव्हांजी घड़ियूं ठहियूं, तव्हांजा पोइ मीज़ाइल ठहिया, पोइ तव्हांजो मेडिसन, सॼी दुनिया तिब में एतिरी तरक़ी कई आहे
जो सॼो माण्हू खोले हुनखे बंदि करे नओं करे हलाइनि था सही तॾहिं किथे इहे अपडेट थिए इहे इंफॉर्मेशन हाणे उहे इंफॉर्मेशन में लोड कयूं आहिनि त उन वक़्त में थींदो छा हो तव्हां खोले पढ़ी सघो था आहिनि इहे शयूं पुराणियूं हा न बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सां मां सहमत कयां थो अच्छा अॼु त वरी छाकाणि त 9 अगस्त आहे 9 अगस्त ते किताबनि सां मोहबत करण वारनि जो ॾींहुं बि करे मल्हायो वेंदो आहे पूरी दुनिया तव्हांजी में महिरबानी तव्हां मूंखे यादि कयो किताबनि सां जेके लॻाव आहे जेके किताबनि सां दोस्ती कनि था अॼु उन्हनि जो किताबनि सां मोहबत जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वञे पियो मां हाणे ताज़ो तव्हांजो जॾहिं मूं ॾिठो पियो त ह्यूस्टन में बि तव्हांजे किताब जी बहुरत थी दोस्तनि तव्हांखे उते बि यादि कयो आहे उते बि तव्हांजे हिन किताब खे ऐं चाहींदुसि त हिन किताब खे आमिर थोरो कैमरा जो रुख हेॾां कजो ताकी हिन किताब जो साईं जे हवाले सां आतम कथा आहे साईं जी साईं मोहम्मद ख़ान अबड़ो साहिब जी जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ में जेके बि लाहा चढ़ा आहिनि उनजो कुझु हिसो हिन किताब में लिखियो आहे पर हिन में तव्हां साईं सीरियल नंबर ॾियो आहे त हिसो पहिरियों या उन में ईंदो हिसो ॿियो ही पहिरियों थी वियो हलियो हा पहिरियों थी वियो हिसो ॿियो ॿियो न अचे आदत की न हुजां त पोइ वरी हो हा हा इन करे त हीअ आहे साईं जो किताब जेको तव्हां ॾिठो आतम कथा इहो तव्हांजो ॿियो किताब आहे पहिरियों पहिरियों किताब आहे ॿियो इनशाला इन साल में तयारी में आहे अच्छा तक़रीबन 90 सफ़ो लिखी चुको आहे ओके मुसलत में टाइम कढणो थो पए ऐं किताब ईअं कोन थो लिखिजे रत सुकाइणो थो पए सही अच्छा तव्हां हिन में जेका ॻाल्हि कई सवेर पहिरीं थोरी देरि पहिरीं जिन में तव्हां शादियुनि जो ज़िक्र माना शादियुनि जो ज़िक्र न कयो आहे त ख़ैर सां घणियूं शादियूं कयूं ॿ शादियूं हा 3 ॾांहुं वधिया पे पर वरी 3 हिसे सां गॾु थी सघे 3 बताणी या किताबनि सां फ़िलहालु कया पोइ वरी बंदि कई भले त हिकिड़ी अरेंज कई हूंदी हिकिड़ी लव मैरिज कई हूंदी बसि ॿई साड़ी मां हिनखे इहो हिकिड़ो वॾो मौज़ू आहे अच्छा उन ते शायदि उन ते मां कंहिं किताब ते चैप्टर लिखां लव या अरेंज हा इहे ॿई नाला आहिनि हा लव कीअं आहे इहो हलिया थी शहर में मूंखे कंहिं मूंखे कंहिं प्यारु थियो हुजे फासी आहे त शादी थी वञी ठीकु 2 महीननि खां पोइ लव माण्हू खां विसरियो वञे शादी खां पोइ अहसासु थींदो हूंदो की फासी वियासीं पहिरीं अहसासु न थियो हूंदो की माना लव कोन थियो न फासी आहे कंहिं में बहरहाल ऐं मुंहिंजूं ॿई शादियूं ख़ानदान खां ॿाहिरि आहिनि ऐं तव्हांखे लव चओ बि ठीकु आहे ऐं अरेंज चओ बि ठीकु आहे अधोध कमु आहे अच्छा सही तव्हां माहौल अहिड़ो ठाहियो जो पाण ई सभु शयूं मुंहिंजी पहिरीं शादी में त मुंहिंजो एतिरो कोन हो पंहिंजो मुंहिंजे भाउ शादी कई जितां उतां ई मूं वरी उन साले सां शादी कई उन मुंहिंजो शादियुनि ते तवजो कोन हो मुंहिंजो पढ़ाई ॾे ऐं पंहिंजे जुस्तजू यानी की नंढी उमिरि में तव्हांजी पहिरीं शादी थी वई बसि हाणे शादियुनि जो त हिकिड़ो ज़ाती हिकिड़ा मामला थियनि अच्छा अबड़ो साहिब तव्हां सियासत कई स्टूडेंट पॉलिटिक्स में तव्हां अॻियां रहियो अॻे स्टूडेंट पॉलिटिक्स में हिकिड़ो रुझान हुयो सभु शयूं विच में स्टूडेंट पॉलिटिक्स खे अहिड़े तरीक़े सां ख़राबु कयो वियो जो उन ते पाबंदी लॻाई वई आहे पर दुनिया में इनखे एप्रिशिएट कयो वेंदो आहे वॾनि वॾनि इदारनि में स्टूडेंट पॉलिटिक्स खे अॻियां आंदो वेंदो आहे ॿारनि में उहो ज़हनी शऊर पैदा कयो वेंदो आहे असां वटि अञा ताईं पाबंदी आहे असां वटि अञा ताईं तालीमी इदारनि में इन सोच खे मस्बत न सोच सम्झियो वेंदो आहे मतिलबु उतां जे जेके बि इंतिज़ामिया आहे आम माण्हू आहे इवन वालदीन आहे उहो बि वालदेन बि पंहिंजे पुटनि खे औलाद खे चवंदा आहिनि बाबा सियासत में न वञिजांइ तव्हां हिननि शयुनि खे कीअं था ॾिसो ॾिसो न सियासत जे टाइम ते असांजे वक़्त में ई हूंदो हो या असां थोरो अॻु में बि त सियासत जी पढ़ाई जा मुख़्तलिफ़ वक़्त हूंदा हुआ मां पंहिंजी ज़ाती ॻाल्हि थो कयां मां जॾहिं सियासत कंदो हुउसि मां बि क़ौमी तारीख़ में मर्कज़ लेवल ते कमु कयो आहे त उस्तादनि खे ख़बर कान पवंदी त हीअ स्टूडेंट उहो आहे सही एतिरे करे मूंखे अयाज़ साहब जो वक़्त में रस्टिकेट कयूं हा त उस्तादनि या नालो पिया सम्झनि त हीअ रस्टिकेट थियो आहे शकल यादि कान पई अचे या शकल यादि पई अचे त कोन पासे नथी माण्हू उहो हूंदो छो त मूं हिन किताब में त मूं पढ़ियो ई तालीम बालगान में आहे इन करे मुंहिंजो सॼो तवजो तालीम ते हूंदो हो सही पर हाणे इहो कंहिं कंहिं केस में तव्हां थी सघो था उमूमन असां जॾहिं बि छो इहे ख़राबी पैदा थियूं उनजा ज़िमेदार थी पाण आहियूं असीं इन करे पंहिंजो ज़िमेदार पाण जो माइटनि असांखे मोकिलियो यूनिवर्सिटी पहुतासीं
पढ़ाई करण सां गॾु जॾहिं सियासत कई थी त सॼो टाइम सियासत कयो थी। पोइ सियासत में वरी 2-3 शयूं ॿियूं दाख़िल थी वियूं, तव्हांखे हैरत थींदी, रुगो सियासत कान हूंदी, पोइ थोरी शोबाज़ी शुरू थी वई थी, वरी बदमाशी करण बि शुरू थी वई थी, सभु न अक्सर। वरी हुन सां गॾो पोइ हुन में ॿिया एलिमेंट बि शामिलु थी विया जंहिंजे करे माण्हू उन शइ खे ग़लति सही आहे। उते वारदातूं करणु शुरू कयूं उतां जे दोस्तनि जेके बि हुयूं, उन में क्रिमिनल एक्टिविटीज़ अची वियूं, उन में वधीक अची, हालांकि उन में ॿाहिरियां माण्हू घणा शामिलु थी विया जेके सिर्फ़ु हॉस्टलुनि ते रहंदा हुया, पर जंहिंजो तालुक न तालीम सां हूंदो न के एक्टिविटी सां हुनजो तालुक हुन पंहिंजी वारदात। तव्हां जेकी ॻाल्हि कई पियो न, तव्हांखे ॿुधाइणु पियो चाहियो त हुन में न वालिदनि जो ॾोह आहे, न क़ौमी कंहिं तहरीक जो ॾोह आहे, न शागिर्द जो आहे, उन एलिमेंट्स जो ॾोह आहे जेको हुन में दाख़िल थिया, दाख़िल छो थिया। हाणे त हिननि जी कमाई तरीक़ा ॿिया आहिनि, अॻु उन जी कमाई तरीक़ा आया हूंदा त को क्रिमिनल जेकॾहिं धूड़ पाए वेठो आहे, हिकिड़े 2 रुपया था ॾियनि ते वेठो हुजे, हाणे त हिन जा ज़रिया ॿिया आहिनि, कमाई तरीक़ेकार बि इन जीअं ई मोबाइल ॿुधायो विया हाणे डिजिटल थी विया त अॻे ईअं कोन हूंदो। सही। त इन करे उहे जेके उन में शामिलु थिया त पोइ हुन में थींदो हुयो त क्राइम को हिकिड़ो माण्हू या हिकु धुर कंदी ॾोही सभु लिखिया वेंदा, इन करे इंतिज़ामिया या ॿाहिरी इंतिज़ामिया या यूनिवर्सिटी इंतिज़ामिया उहे इहो महसूसु कंदा हुआ त बाबा हिते जेको आहे सो क्राइम्स वधे पियो। ऐं हीअं त यूनिवर्सिटी हॉस्टल में विया हूंदो, मां त वञणु छॾे ॾिनो, हिकिड़ो दफ़ो वियो हुउसि, चौधारी जीअं जेल खे कोर्ट हूंदो आहे तीअं यूनिवर्सिटी जे हॉस्टल खे कोर्ट लॻा पिया आहिनि, ॿाहिरि दरबार मुक़ररु थियल आहिनि, अंदरि वञण तव्हांखे चेक था कनि, महिमान अलो कोन्हे, उनजो सबबु सिर्फ़ु इहो आहे त हुन खां अॻु में जिन माण्हू माज़ी में थी गुज़रियो उन्हनि खे कंट्रोल करण जे लाइ सियासत खे कंट्रोल करण लाइ इहो कोन्ह थियो आहे। वादे कया माण्हू चवंदा त बाबा क़ौमी तहरीक था हलाइनि, शागिर्दनि जी जिदोजहद खे था अचनि, इन करे उनखे न उन में जॾहिं क्राइम इन्वॉल्व थियो ऐं क्रिमिनल माण्हू पोइ 2 हुजनि 4 हुजनि 5 हुजनि जॾहिं हाथ में अची रहंदा उहे भली मुंहिंजा वाक़ुफ़ हुजनि, पर उहो इम्पैक्ट सभिनि ते पवंदो हो त शायदि सभु हुननि ॾोहनि खे पनाह था ॾियनि, जंहिंजे करे इहो सूरत हाल पैदा थी जो हाणे शागिर्द तालीम पढ़ाए जॾहिं हाथ में अची रहे थो त क़ैदी आहे। बहरहाल हाणे भला छा था सम्झो त थियणु खपे, इन ते पाबंदी उथणु खपे, शागिर्दनि खे अॻियां अचणु खपे, सियासी सरगर्मियुनि में हिसो वठणु खपे या न वठनि पिया। ऐं जे शागिर्द साथी तंत्र में हिसो नथा वठनि त साथी तंत्र में पंहिंजूं विंगूं ठाहे छॾियूं आहिनि, 5-5 माण्हू अथनि जेको हुनजी ॻाल्हि बि कनि था, पर एक्चुअली बहितर इहो थींदो त माण्हू जेसि ताईं तइलीम ते तवजो नथा ॾियो, तव्हांजी हर शइ हासिलु थींदी तालीम सां, उहा तव्हांजी साथी जिदोजहद हुजे, तव्हांजी क़ौमी जिदोजहद हुजे, तव्हांजी समाजी जिदोजहद हुजे, उन जा तव्हांजा टारगेट हुजनि, तालीम तव्हां न आहे, जेकर तव्हां तालीम न आहे त पोइ उहे शयूं तव्हांखे हथु न अचणु। इन करे सिंध जे नौजवान खे सियासत ऐं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करण सां गॾोगॾु घणो जेको तवजो ॾिए उहो पंहिंजी तालीम ॾिए। इन करे जेको माउ पीउ आहे जेको मोकिले थो कंहिं उमेद ऐं आसिरे सां, उहे असां खां कुझु कोन घुरंदा आहिनि, जीअं अॼु असीं पंहिंजे औलाद खां कुझु कोन था घुरूं, उहे इहो घुरंदा आहिनि त असांजो औलाद पढ़ी लिखी के अहिड़ी मंज़िल ते पहुचे असीं ॾिसूं त असांखे ख़ुशी थिए, ॿियो वीचारा छा था वठनि, उहे सॼी ज़िंदगी ॾेई ॾेई ऐं आख़िर ताईं बि ॾींदा था रहनि, पोइ जे पैसा नथा ॾियनि त दुआ ॾींदे ॾींदे पंहिंजो वक़्तु गुज़ारे था वञनि। ऐं असीं जेकॾहिं हुननि जो असांजो औलाद या असांजो नौजवान नसुल उन्हनि जे ख़्वाहिशुनि खे उन जे ॻाल्हियुनि खे छॾे करे ॿियनि जे ख़्वाहिशुनि ऐं ॿियनि जे धंधनि में शुरू थी वञनि, इहा इंतिहाई अलमनाक ॻाल्हि आहे। अच्छा, तव्हां पंहिंजी लाइफ में स्ट्रगल करे अॻियां वधिया त अॼुकल्ह जी जेका जनरेशन आहे उहा इलाही शॉर्टकट्स में बिलीव करे थी, शॉर्टकट्स जा रस्ता बि ॻोल्हे थी, उनजे बारे में शॉर्टकट जा रस्ता बि आहिनि, उहे माण्हू मुहैया करे ॾियनि था, अॻे ईअं कोन हूंदो। असांजे वक़्त में कहिड़े वक़्तु त वरी तेज़ीअ सां ॿियो थी वियो हलियो, हाणे तव्हांखे ताज़ो थींदो त मूंखे हिन किताब में अथव जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले, ऐं हिकिड़ो शागिर्दु हूंदो तालीम बालगान में छो त मूं हाई स्कूल जी लाइफ कान थी आहे साईं, ऐं हिकिड़ो ई उस्तादु हूंदो हो, असां ॿई ॼणा हिकु ॿिए सां जेको अञा ताईं हुनखे मुंहिंजी सॼे साल में ख़बर कान पई त मां केरु किथां जो, नाले जी ख़बर, मूंखे बि ख़बर कान थी केरु किथां जो, नाले जी हुनजे कम जी ख़बर, रेडियो पाकिस्तान ते कमु कंदो, हे जेको मूं हुनजी तस्वीर 8 सालनि खे ॻोल्हे 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 हथु करे फ़ोन विधी आहे, त जंहिं माण्हू मुंहिंजी ज़िंदगी ठाही भले उहो मरी वियो हुजे पर मां हुनखे यादि रखां। इहे ॾाढा सुठा प्रोजेक्ट्स हूंदा हुआ उन वक़्त जे हिसाब सां, हाणे ॾिसो कमु नथो थिए, तालीम बालगान भुट्टो साहिब जो
वरी 5 नुकाती प्रोग्राम साईं मोहम्मद ख़ान जुनेजो साहिब जो हुयो, जंहिंमें नई रोशनी स्कूल ऐं ॿिया जेके हिन में इंडल्स थिया हुया उन वक़्त में 1984-85 में जेसिताईं यादि बीहे थो, त तॾहिं तालीम बालगान जे हवाले सां या उहे जेके सुबुह जो स्कूल न वञी सघंदा उन लाइ शाम में ऑप्शन हुयो सभु शयूं। हाणे जॾहिं असां डिजिटल दौर में बि आहियूं सभु शयूं, पर उन्हनि ते कमु ई नथो कयो वञे जीअं कंहिं मजबूरी सबबु तालीम छॾी ऐं पोइ दुकाननि ते कंहिं रोज़गार में लॻा, पर उन्हनि जे तालीम जे लाइ हाणे केरु कोन थो सोचे उनखे सही तरह सां रजिस्टर्ड कजे। सभु खपे त तालीमी निज़ाम खे सवलो करिणो पवंदो। हा सही ॻाल्हि आहे, तालीम निज़ाम ई सवलो कोन्हे, उन जूं घणियूं अनेक उन जा मसइला बि आहिनि, मामला बि आहिनि। मां जेकॾहिं मूंखे तव्हां नौकिरी थी टीचर थी त मां पढ़ाईंदुसि कोन। अॻे असां उस्ताद, मां पाण उस्ताद रुगो हीअं करे ॾिसंदो त कलाक खनि बुत मां साह निकिरी वेंदो त हाणे अलाए छा कंदो। हींअर मास्तर शागिर्द बि अहिड़ा राति जो गॾु रखे छॾियूं कनि। इहो तसुरु कोन हो, इहो बिल्कुलु तसुरु कोन हो त उस्ताद माना थी शहर जे कंहिं घिटीअ में लॻिया थी, साम्हूं मास्तर नज़र अची वियो या त पढ़ायो आहे या उन स्कूल जो आहे, छो वरी पंहिंजा असांजे उस्ताद खे मथां ॿुधाए उहा घटी छॾींदासीं या लिकी बि रहंदासीं त निकिरी छॾे। ऐं उस्ताद वरी ॿिए ॾींहं ते स्कूल में पुछंदो, भले हुन शागिर्द खणी न बि ॾिठो हुजे पर उस्ताद ॾिठो हुजे, उस्ताद खे चहिरो नालो यादि हूंदो, चवंदो मां कल्ह शाम जो तोखे ॾिठो हुते छा पियो करे, छा पियो करे। हा कंहिंसां पियो वञे। टीचर्स जेके पहिरीं डेडिकेशन हूंदी हुई उहा हाणे डेडिकेशन टीचर्स में बि न आहे। सही ॻाल्हि आहे, तमामु हाणे सिंसियरिटी सां जीअं पढ़ाईंदा हुआ उहा टीचर जेको हूंदो न उन में इहा शइ आहे, पर माण्हू मां त चवां टीचर ई कोन। अच्छा अपनो साहब, हीअ समाजी कम हाणे मटिजी विया आहिनि। अॻु में हूंदो पंहिंजो कमु सम्झो वेंदो, कंहिंखे रत जी ज़रूरत, कंहिंखे नौकिरी जी ज़रूरत, कंहिंखे घर जी ज़रूरत, के दोस्त अहिड़ा जेके ॿाहिराड़ियुनि मां अचनि शहरनि ॾे त उनखे माण्हू टिकाईंदो, पंहिंजे हणा वणा खाराईंदो, ख़िदमतूं कंदो, को बीमार थींदो त अस्पतालुनि ते वठी वञणु, सभु शयूं करणु, नंढियूं नंढियूं जेके ख़िदमतूं चइजे जेको सोशल माण्हुनि जे ज़हन में हूंदो। हाणे इहो थिए पियो समाजी कमु, या हाणे इदारनि वटि आहे, बसि हाणे इदारनि जो मसइलो आहे उहे ॼाणे। ईअं कोन्हे, कुझु अहिड़ा माण्हू आहिनि हा जेकी ज़ाती तरह सां, पर उहे लिकियल माण्हू आहिनि, उहे कनि था। तव्हां कंदा हूंदो, कंहिंखे राईंदा हूंदो, ख़बर कान थी पए, कंहिंखे हिते नौकिरी लाइ कोशिशि कंदा हूंदो, ख़बर कान थी पए। त बाक़ी जेके इहे NGO इंडक्ट थियूं आहिनि त उन्हनि इन समाजी कम त नज़र ॾेखारीनि था, पर उनजी एतिरी तशरीह था कनि त जेकॾहिं चांहि जो कोप बि कंहिंखे पीआरींदा या कंहिंखे वठी रस्तो पार कंदा, सोप पंहिंजे हुन ते रखी छॾींदा। इनखे जो फंड कीअं मिले, सही, पोइ उन फंड खे इस्तेमालु कीअं कजे। त बहरहाल हीउ सॼो मुआशिरो हाणे ॿिए तरफ़ हलियो आहे। बाक़ी असां जा त माण्हू अञा आहिनि जेके अञा बि पंहिंजे ॾिसो, तव्हां पंहिंजे माइट जी बि ख़िदमत कयो था, कराची में इलाजु करायो था, या हुनखे तालीम लाइ राग़िब कयो था, या जिते हिनखे रोज़गार मिले रहायो था, या हुनखे रोज़गार लाइ वठी था ॾियो, इहा बि हिकिड़ी ख़िदमत आहे। त ईअं माण्हू ज़ाती कैपेसिटी कनि था। अच्छा भला वरी यूनियन ॾांहुं अचूं असां, मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उन में अॻु में यूनियन कंदी कमु जेके शुरू में जेकॾहिं ॻाल्हि कयूं असां जंहिंजे लाइ मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो बि मल्हायो वञे थो, त उन्हनि जो अॻु में इन्हनि यूनियन्स जो कमु हूंदो हुयो त आम मज़दूर ताईं, आम वर्कर ताईं, आम पोरियत ताईं उनजो आवाज़ु मथे ताईं पहुचाइण, मथनि जूं जेके सख़्तियूं उनखे घटि करणु, पोरियो वधाइणु, उनजी उजरत वधाइणु, उनजे सभु शयूं। हाणे उहे ज़ाती मुफ़ादनि ते न ॾिठा विया गुज़िरियल पास्ट में, त उन्हनि जेके यूनियन जेतिरियूं ठहियूं सवाइ उन पंहिंजियुनि सहूलियतुनि जे बाक़ी सभु कुल पिरांदा खे लॻो पियो कमु। तव्हां ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, छो त मां पाण प्रैक्टिकली ट्रेड यूनियनिस्ट रहियो आहियां ऐं स्टेट बैंक पाकिस्तान जे CBSE पाकिस्तान जो पैटर्न चीफ बि रहियो आहियां। सही, तव्हांखे वधीक ख़बर हूंदी साईं, तव्हां ई ॿुधाए सघो था। उहे रवायतूं बात आहे ख़तमु थी वञे, उनजो हिकिड़ो सबबु त सरकार बि आहे। सरकार छा कयो आहे त इदारनि खे इहा इजाज़त ॾिनी आहे त तव्हां मिसाल जी तव्हांजी पंहिंजो इदारो आहे, इन इदारे में तव्हां जेके माण्हू था रखो, सो वरी तव्हां थर्ड पार्टी ते थ्रू था रखो, माना माण्हू मूंखे खपनि, कमु हिननि खे करिणो आहे, ॾियो तव्हां था, उन में माण्हुनि जो हक़ु ख़तमु थियो थो वञे। जेके पाण थर्ड पार्टी था चऊं, उहो माण्हुनि जो हक़ु ख़तमु थियो थो वञे। उहो माण्हू पोइ जेकॾहिं अवां हुनखे कढी छॾियो, कमु मूं ते थो करे, छो त तव्हां कॉन्ट्रेक्ट में मूंखे न, अवां जेकॾहिं कढी था छॾियो त हुनजो मूं ते को बि हक़ु कोन्हे, न को मूं ते क्लेम करे था सघनि। हिकिड़ी त इहा ख़राबी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त माण्हू हर शोबे में, हाणे तव्हांखे तइजुब थींदो त जेके ट्रेड यूनियनिस्ट हूंदा आहिनि
इहे सरकार खां पंहिंजे इदारे खां जेके CBI चूंडबा आहिनि गाॾियूं तेल ड्राइवर इहे सभु वठंदा आहिनि असां कोन वठूं असां मना करे छॾियो मुंहिंजे वक़्त में स्टेट बैंक जी तारीख़ में 4 सालनि में असां गाॾी कयूं थी ताकी ॿियो तजुर्बो थींदो त सॼो पाकिस्तान असांजो हूंदो हो हल्को मुज़फ़राबाद हूंदो हो ओॾां जेकॾहिं थी वेंदासीं माण्हुनि जे कम लाइ त आउं त मोकल वठी ईंदुसि बाक़ाइदा मोकल वठी ईंदुसि ऐं उन्हनि मोकलनि मूंखे हाणे पोइ ख़बर पई त नुक़सानु केतिरो थियो आहे छो त मूं जॾहिं अर्ली रिटायरमेंट वरिती त असांखे उन्हनि मोकलुनि जा पैसा मिलंदा आहिनि जेके तव्हांजे बचत हूंदा आहिनि पर मूं तक़रीबन 1.5 साल 2 साल मोकलूं ईअं ज़ाया कयूं ज़ाया कोन कयूं वक़्तु कयो थी हिन खे जो उहा शइ कोन पिया थी करणु चाहियूं त इहो बि वॾे वाक़े चई सघियो ट्रेडिशनल पंहिंजे जीअं तव्हां ॿुधायो ज़ाती मुफ़ादनि में ई आहिनि असां को ज़ाती मुफ़ाद कोन कयो न को पंहिंजो ज़ाती माण्हू लॻायोसीं न को का ज़ाती तरह सां का हुन खां फ़ाइदो थो थी जॾहिं बि ॻाल्हायोसीं पंहिंजे मज़दूर लाइ ॻाल्हायोसीं हुन खे ॾाढो अच्छा हाणे तव्हां पंहिंजे अख़बार में कालम लिखो था ॿियनि हंधनि ते ॻाल्हायो था ॿुधायो था सोशल मीडिया खे इस्तेमालु कयो था अॻ में ही कालम लिखणु मुआशिरे जी ॻाल्हि करणु सियासी हवाले सां या समाजी हवाले सां या जेको मतिलबु वक़्त जे हवाले सां जेके मसइला मसाइलनि ते लिखियो वेंदो उहे ट्रेंड सेटर्स हूंदा जेके लिखंदा माण्हू अमल कंदा उनखे पढ़ंदा उहो सोचींदा कंदा हाणे तव्हां छा था सम्झो जेके कालम लिखजनि था सभु माण्हू पढ़नि था त अमल कनि था ऐं सोचुनि में उहे लाड़ा अचनि नथा मूं जेको हुन में महसूसु कयो आहे छो त वरी हिन में लिखो था वरी इहो सोशल मीडिया ते शेयर कजे थो पोइ वरी माण्हुनि जा कमेंट ॾिसूं था ॿुधूं था हर कालम खे उनजो पंहिंजो पढ़ंदड़ अलॻि आहे सही मतिलबु जेकॾहिं मां कालम लिखां थो त मुंहिंजो पढ़ंदड़ पंहिंजो अलॻि आहे एजाज़ किताब जेकॾहिं कालम लिखे थो उनजो पंहिंजो अलॻि आहे पढ़ंदड़ हाणे हुनजो पढ़ंदड़ मुंहिंजो कालम कोन थो इहो मूं महसूसु कयो थी सघे न हुजे ॿियो आहे बि ईअं सही त माण्हू जॾहिं अख़बार जेको न्यूट्रल माण्हू आहे सो वरी अख़बार खोलींदो ऐं 5 जॾहिं हुन में कालम पवंदा त सिलेक्ट कंदो त कहिड़े मौज़ूअ खे मां चूज़ करे पोइ पढ़ां अहिड़ा घटि माण्हू आहिनि ऐं कालम पढ़ियो घटि थो वञे मां जेको महसूसु थो कयां छो त जॾहिं इहो अख़बार जो खोलींदा ऐं जेको तव्हां ऑनलाइन रखंदा आहिनि त हुन में ॾिसंदा आहियूं त मूंखे त को 100-150 माण्हू पढ़ंदा आहिनि ॿिया अञा घटि आहिनि ॿिया अञा घटि आहिनि 70, 80, 50, 60 त इहो रेशो त घणी हुनजो हूंदो जेके अख़बार कोन था वठनि उहे खोले था पढ़नि अख़बार वारा पढ़ंदा हूंदा पर इनखे पढ़ी जेकॾहिं माण्हू हुनखे मां त लिखां थो करंट अफेयर ते अॼु छा पियो सुभाणे छा थी सघे थो उन में पढ़ंदड़ चवंदा त मुंहिंजो 80-90% वीहनि ठीकु आहे त पोइ जेको थिए थो तव्हां पहिरीं ॿुधायो आहे त उन मां ख़बर पए थी ऐं ॿियो इहो आहे त लिखण महिल बि माण्हू तव्हांजो भली कहिड़ी बि सियासी तंज़ीम सां तालुक हुजे लिखण महिल तव्हां उते बि जेकॾहिं तव्हां थोरो ईमानदार सां लिखो ऐं जेकी हक़ीक़त जो आहे लिखो त बहितर आहे हुन में तव्हां ते तरक़ी थींदी माण्हू तव्हां खां बेज़ार थींदा विढ़ंदा ॾींदा आहिनि कंहिंखे गारियूं ॾींदा आहिनि भले पंहिंजनि अच्छा हाणे अचूं आख़िर में छाकाणि त कुझु टाइम जी पाबंदियूं आहिनि सभु शयूं हिन किताब ते तनक़ीद केतिरी थी सिर्फ़ु सारायो वियो किताब में 2 माण्हुनि फेसबुक ते 2 लाइन जी तनक़ीद कई अच्छा बाक़ी तक़रीबन मुंहिंजे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त थिए छा पियो हिस्ट्री में कीअं आहे तक़रीब थिया मूंखे ख़बर कान्हे हितां को माण्हू आयो हो दोस्त मूंखे चई मूंखे 15-20 किताब था खपनि हुते माण्हुनि घुरियानि मूं हुनखे वठी ईंदा सही उते पोइ ख़बर पई त हुननि पंहिंजो का तक़रीब मुनक़द करे जंहिंमें 200 खनि 300 फैमिलियूं उतां जी मोहरत कई आहे मुंहिंजे लाइ इंतिहाई वॾे मक़ाम जी ॻाल्हि आहे इज़त जी ॻाल्हि आहे जेको मुंहिंजे तसवर में कोन्हे 50 जे लॻभॻि माण्हुनि ते आर्टिकल लिखिया आहिनि थियो कॾहिं कोन्हे त किताब ते रेफरेंस कोट कंदा आहिनि हिन किताब में ईअं ॾिठो त ईअं ॿुधाईंदा आहिनि या ईअं लिखंदा आहिनि पर हिकिड़ो कालम सॼो किताब ते लिखिजे ऐं वॾा अदीब ईअं न त को जहिड़ा तहिड़ा उहे जो ईअं लिखनि ऐं 5-5, 7-7 पेज लिखनि ऐं उन में तनक़ीद कान्हे किथे उन सबबु इहो आहे त जॾहिं मूं पंहिंजे घर खां सच शुरू कयो आहे त
तव्हां कूड़ न हणो तव्हां संगीत कान थींदी सही ॻाल्हि आहे तव्हां कूड़ हणंदो तव्हांखे सॼो ॾींहुं माण्हू ॻाल्हि हा सही ॻाल्हि आहे ऐं कंहिंखां का ॻाल्हि ॻुझी कान्हे का कंहिंखां सभु ख़बर आहे हाणे जेके क़ौमी साथी या मुल्की मूं सां गॾु कमु कयो आहे केतिरनि मूंखे सुञाणनि मां सुञाणनि मां जॾहिं क़ौमी तरीक़े में मूं सां गॾु आहे उन्हनि चइनि माण्हुनि इन किताब जी तारीफ़ कई आहे सही जेके क़ौमी तरीक़े में सरगर्म रहिया उन वक़्त में ऐं अदीबनि ही को ख़ुदाई को सिलो थो मिले जो 40 खां 50 जे विच में अदीबनि लिखियो आहे उन इहो किताबु मां आणींदुसि कालम जो किताबु ईंदो इहो बि ईंदो ऐं 2 किताब इन किताब जा रहियल हिकिड़ो त ईंदो जीअं असां था चऊं तीअं माण्हू चवंदा हुआ अदा मोहम्मद खान भाउ हाणे असां इनशाला कंहिंजी बि ॾिसो न ईअं ज़ातियात ते कोन वञिबो ऐं कंहिंजी उहा शइ जंहिंमें हुनजे ज़ात खे नुक़सानु थिए उहो कोन कबो छा जेके ॻाल्हि सची हुते था करे छॾे बाक़ी ज़ात ते हेठि कोन कबो न बिल्कुलु ई पैगाम छा ॾींदो असांजे नौजवाननि जे लाइ ॾिसण वारनि जे लाइ पढ़ंदड़नि जे लाइ नौजवान जेकॾहिं जेतिरो टाइम सोशल मीडिया ऐं मोबाइल खे थो ॾिए उनजो 2 हिसो हुन 10 कलाक ॾिए ऐं पढ़ाई त रुॻो कलाकु ॾिए त उनजो मुस्तक़बिल चेंज थींदो हलियो ऐं सिंध जो मुस्तक़बिल चेंज थींदो हलियो वॾी महिरबानी मोहम्मद ख़ान अबड़ू साहिबु तव्हांजी वरी इहे मुलाक़ातुनि जा सिलसिला जारी रहंदा वरी तव्हांखे कालमनि जे ज़रिए ॿिए 3 एडिशन खे बि पढ़ी करे पोइ तव्हांखे ज़रूरु फीडबैक ॾिबो अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे तव्हांजी महिरबानी तव्हांखे हिन किताब जे आलमी ॾींहं ते घुरायो ऐं इहा बि मुंहिंजे यादगिरी में हिकिड़ो वॾो इज़ाफ़ो आहे जॾहिं हालात ऐं वाक़ियात जी ख़बर पवंदी आहे असांखे त मुल्क में छा पियो वयो वापरे दुनिया में छा थी चुको जॾहिं ख़बरुनि मां असांखे इहा ख़बर पवंदी आहे त पोइ यकीननि असांजा मूड स्विंग्स थींदा आहिनि ॾिसंदा आहियूं अच्छा फलाणे मुल्क हेतिरा मेडल्स खटिया अच्छा मुल्क जी सियासत में ई पियो थिए ओहो धमाको थी वियो ओहो एक्सीडेंट थी वियो हिते मौसम सुठी आहे हिते बरसाति आहे असां वटि गर्मी आहे त इहे जेके बि ख़बरूं आहिनि लॉकडाउन ख़तमु थियो हाणे कारोबार सुबुह खां वठी राति जो 8 बजे कराची ऐं ॿियनि शहरनि में कयो वेंदो सिंध जे ख़ासि तौर ते जेतिरा बि असांजा कराची खां कश्मीर ताईं छाकाणि त लॉकडाउन सिर्फ़ु सिंध में लॻल हुयो त इन करे मुकमल लॉकडाउन जे करे कारोबार ॾाढो मुतासिर हुयो उहे ख़ानदान उहे फैमिलीज़ ॾाढियूं डिस्टर्ब हुयूं जेके रोड ते त न निकिता पर रोड ते अची विया कारोबार बंदि करण जे करे सो बहरहाल हींअर ब्रेक खां पोइ असां वटि ख़ूबसूरत शहर लाड़काणे जा माण्हू ॾाढा जीदार माण्हू आहिनि ॾाढा टैलेंटेड माण्हू आहिनि पूरी दुनिया में उन्हनि खे हिकिड़ी मञत आहे लाड़काणे जे माण्हुनि खे ऐं उन लाड़काणे जो जेको पाड़ो आहे लाड़काणे जो जेको घरु आहे लाड़काणे जो जेको शख़्स आहे जंहिंजो नालो असां ॿुधायूं था तव्हांखे पर उनजो वर्ल्ड रिकॉर्ड आहे त हिकु तारीख़ ते हू ॼावा हुननि जी शादी थी हुननि जा ॿार उन तारीख़ ते ॼावा ऐं गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में हुनजो नालो आहे उहो नालो आहे साईं अमीर अली मगी साहब जेके पाण शोबे जे लिहाज़ खां त उस्ताद आहिनि रहण लाड़काणे में था नव घर भाती हिकु ई तारीख़ ते उनजी डेट ऑफ बर्थ आहे असां सां गॾु मौजूदु आहिनि वीडियो लिंक ते मगी साहब साईं वीडियो हलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं ख़ुशि आहियो तबियतूं ठीकु आहिनि तव्हांजे पूरे कुटुंब खे ॾिसी ॾाढी ख़ुशी बि थी अलाह साईं तव्हांखे अञा अॻियां वधाए तव्हां ठीकु आहियो सभु ठीकु आहिनि घर भाती सभु ख़ुशि आहिनि ठीक सर सब मेहरबानी तव्हांजी छा कहिड़ो वर्ल्ड रिकॉर्ड कयो अथव साईं पूरी दुनिया में धूम मचियल आहे पूरी मीडिया तव्हांजे पुठियां आहे त साईं हिकु तारीख़ ते सभु घर भाती कीअं आया कीअं थिया इहो थोरो असांखे पस मंज़र ॿुधाईंदा मुंहिंजो नालो अमीर अली मंगी आहे मां हाई स्कूल टीचर आहियां गवर्नमेंट हाई स्कूल धामराम जी साईं ही मुंहिंजो रिकॉर्ड मूंखे हिकु दोस्त सलाह ॾिनी 1917 में त तव्हां पंहिंजो क्लेम दाख़िल कयो 1918 में मां गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड तां वञी पंहिंजो क्लेम दाख़िल कयो आई एम दी फैमिली जी born on the same day मुंहिंजो जेको टाइटल हो जी क्लेम जो द मोस्ट फैमिली मेंबर्स born on the same day हा उन खां बाद में 1 अगस्त 2019 में मुंहिंजो ही रिकॉर्ड एक्सेप्टेड थियो अच्छा पोइ मूंखे ईमेल मौसूल थी त तव्हांजे लाइ असां लार्जर टीम पंहिंजी असां मुक़ररु कयूं था ठीकु आहे उन खां बाद में हुननि इन्वेस्टिगेशन पंहिंजी तरफ़ सां कई ठीकु आहे ऐं मूंखां जेकी डॉक्यूमेंट्स वग़ैरह घुराया उहे मां अपलोड कया फोटोज़ वग़ैरह जेके बि हुया जी पोइ दिसंबर 2020 में
उन्हनि जी ईमेल मूंखे मौसूल थी त हाणे तव्हां दुनिया जा जेकी आहियो जी हिकु डेट ते हा। यानी कि 1 अगस्त ते तव्हांजी जेकी फैमिली आहे जी। उहो असांजे वर्ल्ड रिकॉर्ड में इनलिस्टेड कयो वियो आहे। माशाल्लाह। जंहिंखां अॻु में इहा फैमिली अमेरिका जी हुई जेकी 5 भातियुनि ते मुश्तमिल हुई। अच्छा अच्छा केनियन फैमिली ठीकु आहे। जंहिंजी डेट 20 फरवरी उहे जेकी 5 ई भाती हुया हा ये जेकी फैमिली जा रिकॉर्ड आहिनि जी, उहे जी। हिकिड़ो हिननि जो अलॻि सेक्शन हूंदो आहे सही सही सही। जंहिंमें हा जी जी हा अहिड़े नमूने सां पोइ मूंखे मार्च 2021 में मूंखे इहे एवार्ड्स वग़ैरह जेके हाणे मूंखे मौसूल थिया हा। जेकी मां तव्हांखे हीअं उन्हनि जे तरफ़ां ऐं मूंखे उनजे बुक जेको आहे जी उन में मूंखे इनलिस्टेड कयो वियो आहे। हाणे फर्स्ट फैमिली मुंहिंजी इहा आहे दुनिया में जी जेकी 9 भातियुनि ते मुश्तमिल आहे माशाल्लाह। जंहिंमें आउं ख़ुदि सही अमीर अली मंगी 1 अगस्त 1968 मुंहिंजी घरवारी खदीजा 1 अगस्त 1973 माशाल्लाह। मुंहिंजी वॾी धीउ सिंधु अमीर 1 अगस्त 1992 उन खां बाद में 92 खां पोइ वरी मूंखे औलाद कोन थी। हा वरी 1998 मूंखे जाड़ियूं धीअरियूं ट्विंस हा ससुई अमीर ऐं सपना अमीर 1 अगस्त 1998 ते। अच्छा उन खां बाद में वरी पोइ मूंखे पुटनि जी औलाद 2001 में मुंहिंजो वॾो पुटु आमिर अमीर अली 1 अगस्त ते ॼमियो। माशाल्लाह। मुंहिंजो ॿियो नंबर पुटु अंबर अमीर अली उहो 1 अगस्त 2002 में ऐं वरी मुंहिंजा इन खां बाद में जाड़ा 2 पुट आहिनि माशाल्लाह। सही अमार अमीर अली अहमद अमीर अली इहे मुंहिंजा ॿ जाड़ा पुट आहिनि 2 जाड़ियूं धीअरियूं आहिनि। माशाल्लाह। इहे 1 अगस्त ऐं 2003 में ऐं अहिड़े नमूने सां मुंहिंजो जेको आहे माना तव्हांजा पूरी औलाद हिकु या को अहिड़ो ॿार तव्हांजी फैमिली में शामिल आहे जेको 1 अगस्त खां अलावा ॼाओ हुजे? न न हिन वक़्तु जेकी आहे मुंहिंजा जेकी 7 ई ॿार जेकी आहिनि जी जी हा फैमिली मुंहिंजी जेकी आहे इन्हनि ते मुश्तमिल इहो इत्तेफ़ाक़ कुदरती इत्तेफ़ाक़ हो या को प्लान हो तव्हांजो? बिल्कुलु बिल्कुलु अच्छा इहो कुदरती इत्तेफ़ाक़ आहे ऐं इन में मुंहिंजे सितारो जेको बुर्ज आहे असद जी हाणे त मुंहिंजी फैमिली जो बुर्ज असद आहे इहो जी 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 उन में मुंहिंजा लकीस्ट नंबर जेको आहे 168 मुंहिंजी ज़िंदगीअ में जेकी बि कम थिया आहिनि जेकी बि इवेंट्स हा या ख़ुशी जा मौक़ा मूंखे मुयसरु थिया आहिनि जी उन्हनि में इन्हनि अंगनि जो लकीस्ट नंबर आहे। जी हूअं बि फर्स्ट नंबर जेको हूंदो आहे उहो लकी नंबर हूंदो आहे। हा इहो स्टार्टिंग एस्ट्रोनॉमी मूजिबि जेको आहे स्टार्टिंग यूनिवर्स सॼी जो स्टार्टिंग नंबर आहे ऐं उहो मुंहिंजी ज़िंदगीअ में इन्हनि जो जेको आहे वॾो अमल रखियलु आहे। अच्छा बगी साहब हाणे तव्हां उस्ताद आहियो जंहिंखे चाहे इज़त ॾे बेशक बेशक पंहिंजो कुदरत जो कमाल न सही ॻाल्हि आहे। अच्छा हाणे गिनीज़ में जेकी बि तव्हां रिकॉर्ड ॾिसंदव जी जी त उन में तव्हांखे अजीब ग़रीब कुदरत जा जेके एॾा जेकी आहे जंहिंमें अकुल असांजो दंग रहिजी वेंदो आहे। बिल्कुलु हा बिल्कुलु ईअं आहे बिल्कुलु ईअं आहे। उन्हनि जो कमु ई इहो आहे त दुनिया जा जेकी बि अनमोल नायाब रिकॉर्ड्स आहिनि उहो पंहिंजो हिननि जमो कंदा। सही यकीनन। अच्छा हाणे मंगी साहब दुनिया में ईअं थींदो आहे जंहिंजो बि नालो मुल्की सतह ते या पंहिंजे खंड जे हवाले सां या खणी चइजे तव्हांजो नालो त दुनिया जे रिकॉर्ड में शामिलु आहे त उन्हनि खे मराहतूं मिलंदियूं आहिनि हुकूमतुनि जे तरफ़ां उन्हनि खे घर उन्हनि खे सहूलियतूं। असां वटि जेके डिघे कद वारो साईं आलम चन्ना साहिब असां हुयो त उनखे ख़ासि रिकॉर्ड इहो असांजा जेके सिंध जा रिकॉर्ड आहिनि गिनीज़ वर्ल्ड में जी बदकिस्मती चइजे त असांजी जेकी सिंध जा जेकी आहिनि उन्हनि खे मुल्की सतह ते उहा पज़ीराई न मिली आहे। तव्हां ते हुकूमत को भला को हुकूमत जो तावन या हिन रिकॉर्ड जे करे तव्हांजी सिहत जे लाइ तव्हांजे मुआशी हालात जे लाइ या को अहिड़ो वज़ीफ़ो जेको शुरू कनि या अहिड़ी का ॻाल्हि शुरू कनि जेके तव्हांजे लाइ रिवार्ड हुजे त भई असांजो नालो आहे पूरी दुनिया में अगरि हिक ई डेट जे भातियुनि जी ॻाल्हि थींदी त पाकिस्तान जो नालो थींदो त हुकूमत पाकिस्तान या हुकूमत सिंध को अहिड़ो क़दम खयो आहे तव्हांजे ॿारनि जी एजुकेशन जी सपोर्ट लाइ? इहो बिल्कुलु इहे मुल्की एज़ाज़ात हूंदा आहिनि। हाणे जीअं त हीउ मुंहिंजो एज़ाज़ अमेरिका खां
हाणे पाकिस्तान में अची वियो आहे जी ऐं 2019 खां मुंहिंजो इहो क्लेम जेको आहे फर्स्ट नंबर ते मुंहिंजो हले थो। हा। हे वॾा असां जेकी क़ौम पंहिंजे हीरोज़ जी क़दुरु नथी करे, पंहिंजे टीचर जी क़दुरु ऑनर नथी ॾे, उहा क़ौम तरक़ी न करे सघंदी। सही था चओ तव्हां, सही था चओ। अच्छा हुकूमत तव्हां हिन वक़्त ताईं मूंसां कंहिं बि राब्तो वग़ैरह कोन कयो आहे सिवाइ जेको आहे चैनल्स जे। जी जी न को MPA न को MNA न आहे त जेको आहे मां छा चवां जेको बदकिस्मती। त तव्हां गिनीज़ बुक ताईं कीअं पहुता? गिनीज़ बुक ताईं कीअं पहुता? गिनीज़ बुक ताईं मूंखे दोस्त जेको आहे उहो हुन गाइड कयो त कहिड़े नमूने सां हिते क्लेम दाख़िल थींदा आहिनि ऐं हिते क्लेम दाख़िल करणु छो त हिननि जा गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड जॾहिं मां हिनजी ॾिठमि वेबसाइट त 50 लख दरख़्वास्तूं 50,000 दरख़्वास्तूं हे जेकी आहिनि उहो रिजेक्ट कंदा। सही 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 हिननि मुंहिंजो हे रिकॉर्ड जॾहिं हिननि खे जॾहिं मुंहिंजो रिकॉर्ड मां अपलोड कयो, मुंहिंजो क्लेम दाख़िल कयो आहे। दुनिया में क्लेम दाख़िल कबा आहिनि न, त जॾहिं उन्हनि नोयत ॾिठी त हिन हाई लेवल जो रिकॉर्ड आहे, फैमिली जो हाई लेवल जो रिकॉर्ड आहे, जेको क्लेम थो करे। साईं तमामु वॾी ॻाल्हि आहे मंगी साहब। ऐं मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हुकूमत पाकिस्तान खे इन जे बारे में सोचणु खपे, त छाकाणि त तव्हां पाकिस्तान जो नालो रिप्रेज़ेंट कयो था, वरी हुकूमत सिंध खे करणु खपे, तव्हांजो तालुक़ु ख़ासि तौर ते सिंध सां आहे। ऐं वरी जीअं हुकूमत जी सिंध ते हुकूमत आहे उनजो बुनियादी लाड़काणो तसवुरु कयो थो वञे। लाड़काणे खे उहा हैसियत हासिलु आहे त जेका हुकूमती धुर आहे सिंध में उहा ख़ासि तौर ते लाड़काणे जे नाले सां सुञाती वेंदी आहे, वोट वठंदी रहंदी आहे। त छा सिंध हुकूमत जे तरफ़ां बि को नुमाइंदो तव्हां ते न पहुतो आहे? का ॻाल्हि अॻियां न वधी आहे, थी सघे पहुतो न हुजे पर ॻाल्हियूं हलंदड़ हुजनि, या जेकॾहिं सिंध हुकूमत जा नुमाइंदा हींअर असांजो हीउ प्रोग्राम ॾिसनि था त घटि में घटि हुननि खे त खपे त अहिड़नि असां आलमी रिकॉर्ड रखंदड़ शख़्सियतुनि खे त संभालियूं। बाक़ी त ख़ैरु आहे जेको हशर थियो आहे, बाक़ी जेके असां वटि मौजूदु आहिनि MPA लेवल त तव्हां छॾियो, पर हितां जेको आहे असांजे डिस्ट्रिक्ट जो DC जी जंहिंजो कमु इहो हूंदो आहे त पंहिंजे डिस्ट्रिक्ट में उहो ॾिसे त छा थो थिए छा नथो थिए, उन्हनि कंहिं कोई बि राब्तो कोन कयो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, सची ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु लाड़काणो जीअं तव्हां चयो त हिकिड़ी अहिड़ी मिटी आहे, अहिड़ी ज़रखेज़ मिटी आहे जंहिंमें दुनिया लेवल जा अज़ीम लीडर पैदा थिया। बिल्कुलु साईं बिल्कुलु। हा बिल्कुलु। त इहा ॾाढी अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे। तव्हांजो छा मुतालबो हूंदो अगरि हींअर तव्हांजो आवाज़ु ऐं तव्हांजी हीअ ॻाल्हि उन्हनि इक़्तिदारी ऐवाननि सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियतुनि ताईं पहुचे थो त तव्हांजो छा चवणु हूंदो, छा मुतालबो हूंदो, कहिड़ी ॻाल्हि हूंदी जेका तव्हांजी ख़ासि ज़रूरियात ज़िंदगी में जंहिंजो अमल दख़ल आहे? मुंहिंजो मुतालबो सिर्फ़ु इहो आहे त जेको आहे जंहिं लेवल जो मुंहिंजो एवॉर्ड आहे या मां दुनिया में क्लेम थो कयां पंहिंजी फैमिलीअ जो, जी त मूंखे कुझु ऑनर त मिलणु खपे। सही बिल्कुलु छो नथी मिले, उन में सबब कहिड़ा आहिनि, उन्हनि में के पॉलिटिकल इशूज़ आहिनि, के जेकी आहे या जेको आहे हिन क़ौम जो जेको आहे मां हाणे छा बयानु कयां नथो थी। पर सची ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहो एज़ाज़ कंहिं ॿिए मुल्क वटि हुजे हा, पाड़े वारे मुल्क वटि हुजे हा, त शायदि उन फैमिली जे लाइ घर जूं सहूलियतूं, रोज़गार जूं सहूलियतूं, कारोबार जूं सहूलियतूं, सिहत जूं सहूलियतूं, उन्हनि जे लाइ पूरी दुनिया में इवेंट्स कराइण, पूरी दुनिया खे ॿुधाइनि हा त हीउ ख़ानदान असांजे मुल्क सां तालुक़ु रखंदड़ आहे, हीउ ख़ानदान जेको जेन्युन आहे। पर यकीनन उहे मुल्की सतह ते, सूबाई सतह ते, आलमी सतह ते जेके बि तव्हांखे ॾिसनि था उन्हनि खे बि इहो अंदाज़ो हुजणु खपे त पाकिस्तान में जेकॾहिं इहा फैमिली आहे त इन जो मतिलबु त ख़ैरु आहे। त इन करे हीअ क़ौमी ॻाल्हियूं आहिनि ऐं जेके असांखे ॾिसनि था उनखे खपे त अहिड़नि ख़ानदाननि खे संभाले, हिन जी परगोर लहे, न त इन जो जेको इम्प्रेशन आहे पूरी दुनिया ताईं ॾाढो नाकारी आहे, ॾाढो ग़लति इम्प्रेशन वञे पियो दुनिया में, त जंहिं वटि वर्ल्ड रिकॉर्ड जहिड़ा माण्हू हुजनि जंहिंजो क़दुरु हिननि वटि न आहे त बाक़ी ॿियनि जो क़दुरु छा कंदा हूंदा। बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि सां सहमत आहियां। जीअं त हिते असांखे सिंधी मीडिया बि सुठी माशाअल्लाह मां मुबारक थो पेश कयां, सिंधी मीडिया सुठो कवर कयो आहे जी साईं। ऐं जेकी मुल्की चैनल्स आहिनि उन्हनि बि मूंखे सुठो कवर कयो आहे, जी 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 बोल्ड न्यूज़ आहे। उन खां बाद में मूंखे BBC उर्दू ऐं अरब न्यूज़ वग़ैरह ऐं इंडिया जा कुझु चैनल आहिनि जंहिं कवर कयो आहे न्यूज़ खे, ऐं हुन सुठे नमूने सां मूंखे जेको आहे हाईलाइट कयो आहे।
मां वरी बि साईं मूंखे सच पुछो त मां हींअर उन्हनि इदारनि ते शर्मसारी थी थिए जिन जो कमु आहे इन्हनि ख़बरुनि ते नज़र रखणु ऐं जिन जो कमु आहे त पंहिंजे मुल्क जूं जेके एॾियूं सुठियूं ॻाल्हियूं थियनि थियूं उनखे रोशनास कराइणु उन ते उन्हनि खे फैसिलिटीज़ ॾियणु त सची पुछो त उनजो वॾो किरदारु आहे तव्हां जहिड़े ख़ानदान जे लाइ सोचणु वॾी महिरबानी कुझु चवणु चाहियो साईं को मैसेज हुजे तव्हांजो पैगाम हुजे मंगी साहब थो जले ही जबल लूह होरियां त हल पंध आहे परे ॾींहुं आहे ततल ख़ुशी जो साईं असांजो दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि इंशाअल्लाह ताला ही आवाज़ ही अंदाज़ पूरी दुनिया ते तव्हांजो ही पहुतो असां ॻाल्हायोसीं पिए साईं अमीर अली मंगी साहब सां लाड़काणे में जिन जो वर्ल्ड रिकॉर्ड आहे त दुनिया में वधि जेके घर भाती आहिनि जेके हिक ई तारीख़ ते ॼावा आहिनि घर भाती आहिनि सभिनी जी जेका डेट ऑफ बर्थ 1 अगस्त आहे ऐं उहे लाड़काणे में रहनि था ऐं बग़ैर कंहिं सपोर्ट जे बग़ैर कंहिं हुकूमती ताउन जे बग़ैर कंहिंजे बहरहाल दुनिया में त हुन रिकॉर्ड ठाहियो आहे पर शायदि लाड़काणे वारनि खे ऐं सिंध हुकूमत खे ऐं हुकूमत पाकिस्तान खे नज़र न आहे आयो अलाह कंदो जल्दी अची वेंदो असांजो कमु आहे ॿुधाइणु ॾसणु त हीउ थियो आहे असां वटि हाणे वधीक कमु उन्हनि जो आहे जीअं असांजो हीउ प्रोग्राम ॾिठो हूंदो या असांखां अलावा दुनिया जे ॿियनि चैनल्स में हुननि जो इंटरव्यू कयो आहे जंहिंमें पूरी दुनिया जी मीडिया उन्हनि खे पाण जे कवरेज ॾिनी आहे उनजे बावजूदि जेकॾहिं को राब्तो या का कोशिशि नथी थिए त पोइ उन ते सवाल या निशान बाक़ाइदे ठहनि था बहरहाल असांजी इहा कोशिशि आहे त अलाह कंदो इंशाअल्लाह ताला तव्हां सां इदारा जल्द अज़ जल्द राब्ते में ईंदा तव्हांखे साराईंदा तव्हांजे हिन वर्ल्ड रिकॉर्ड खे इज़त ॾिनी वेंदी हिन पंहिंजे मुल्क में ऐं तव्हांखे उहे मराहतूं ॾिनियूं वेंदियूं जेके कंहिं आलमी रिकॉर्ड ठाहींदड़नि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि बहरहाल ॻाल्हि इहा हिते ख़तमु न थींदी इंशाअल्लाह ताला अॻियां वधंदी सूमर जो ॾींहुं आहे अॼु ख़ैर सां 9 अगस्त आहे असांजा सितारा छा था चवनि असांखे अॼु सां बिल्कुलु न ॿुधायो आहे अच्छा ऐं हिननि सभिनी खे ख़बर हुई की हुननि जो जेको डेट ऑफ बर्थ 1 अगस्त आहे हुननि जो स्टार जेको आहे उहो लियो आहे लियो 1 अगस्त लियो खां पोइ हूंदो आहे वर्गो हा लियो खां पोइ वर्गो ईंदो आहे हा जी ऐं अदी नसीम जो स्टार बि लियो आहे पर अॼुकल्ह लियो वारनि सां ख़बर न आहे छो जीअं मंगी साहब वारनि सां हुकूमत सां शिकायतूं अदी नसीम खे लियो मां वरी घर वारे सां शिकायतूं न अलाए छो अदी नसीम तव्हांजे घर वारे अदा जो स्टार छा आहे लियो ई जो अथसि सेजिटेरियस या न अगस्त 2 अगस्त उहो बि लियो आहे वाह पोइ कंहिंजी वधीक हलंदी आहे तव्हांजो कहिड़ो नंबर छा आहे 13 13 सही 13 दुनिया में सुठो नंबर आहे अॼु ॿुधायूं था लियो वारनि सां छा थींदो जहिड़ो की तव्हां फ़ोन ते थींदो या साम्हूं थींदो इहो बि इत्तेफ़ाक़ आहे की ॿिन्ही हस्बैंड वाइफ जो स्टार जेको आहे उहो सेम आहे ॿिन्ही खे कावड़ ईंदी हूंदी न लियो वारनि खे उअं ई जेको फायर हिननि जो हूंदो आहे प्लैनेट एलिमेंट त हिननि खे कावड़ इलाही ईंदी आहे कावड़ ईंदी आहे पर जल्दी ख़तमु थी वेंदी आहे हींअर अदी खां केरु ब्लड प्रेशर चेक करे त मां इन जे करे इहा ॻाल्हि पई कयां अदी नसीम खे कावड़ अची सघे थी जी एरीज़ खां शुरू कंदासीं जी एरीज़ खां शुरू कयूं था एरीज़ लाइ कार्ड आयो आहे द एम्परर जो ऐं अॼु ॾींहुं एरीज़ घुमल वारनि लाइ ज़बरदस्त रहंदो पॉज़िटिव रहंदो ऐं का शइ उन्हनि खे मिलंदी को थी सघे थो को प्रॉपर्टी मिली सघे थी माइटनि जी तरफ़ां को इनहेरिटेंस मिली सघे थी या को पावर मिली सघे थो स्पिरिचुअली बि तव्हां जेको आहे रूहानी बि तव्हां जेको काफ़ी जेको आहे स्ट्रॉन्ग फील कंदा अॼु माशाअल्लाह अच्छा टॉरस सोर एस जी सोर एस ऑफ वॉन्ड्स आयो आहे अॼु जो ॾींहुं तव्हांजी न्यू बिगिनिंग थींदी कंहिं न कंहिं कम जी कंहिं न कम जी नई शुरूआति थी सघे थी को जॉब मिली सघे थी नयो रिश्तो कंहिं सां ठही सघे थो अॼु ॾींहुं जेको आहे काफ़ी तव्हांजो बिज़ी बि रहंदो अच्छा हाणे आहे जेमिनाई द डेविल जो कार्ड आहे तव्हांजे इर्द गिर्द जेके बि माण्हू आहिनि आसे पासे जेके माण्हू आहिनि उन्हनि जी मूंखे नेगेटिव एनर्जी फील पई थिए उनजे करे तव्हांजा कम जेके आहिनि उहे स्टक थी सघनि था नेगेटिव एनर्जी जी वजह सां तव्हांजी सिहत बि ख़राबु थी सघे थी त पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखिजो अॼु घणो ख़्यालु जी घणो ख़्यालु हा जेमिनाई खां पोइ आहे
कैंसर द हाई प्रेस्टिस जो कार्ड आहे कैंसर सरतान वारनि लाइ। अॼु तव्हांजो जेको इंट्यूशन इलाही तेज़ रहंदो, यानी कुदरती तौर ते तव्हांखे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ख़बर पइजी सघनि थियूं, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं, त उन्हनि ॻाल्हियुनि ते तव्हांखे यकीन रखिणो आहे, ट्रस्ट करिणो आहे पंहिंजी इंट्यूशन ते। कैंसर खां पोइ छा आहे? लियो। 7 ऑफ पेंटिकल्स असद वारनि लाइ कार्ड आहे। 7 अॼु तव्हां को बि पेसनि जे सां जेको बि ताल्लुक़ रखे थो, को कमु, तव्हांजो बिज़नेस या को बि अहिड़ी शइ, किथे इन्वेस्टमेंट करण जो इरादो आहे, कंहिंखे पैसा ॾियण जो इरादो या आहे, बैंक में पैसा ॾिसण जो को कमकार आहे, हाँ, त उहो प्लीज़ न कजो, छो त अॼु तव्हांजा पैसा किथे फासी सघनि था। अगरि किथे तव्हांखे पैसा फैक्ट्री में फासी ॾींदा, कंहिंखे उधार ॾींदा त वापसि न मिलंदा पैसा, ऐं किथे बिज़नेस कंदा या को बि इन्वेस्टमेंट कंदा, का बि इन्वेस्टमेंट कंदा, हाँ, त पैसा तव्हांजा किथे मतिलबु किथे फासी सघनि था, कंहिं फैक्ट्री में, त हरू फैक्ट्रियुनि खे पैसा न ॾिजो। ऐं कॉलर असां वटि असद शहर आहे ठरी मीरवा खां। भाउ अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। पहिरियों त मंगी साहब का सलाम तो इस्कात दुनिया बुक नाल का गनी बुक ते साईं बिल्कुलु। ऐं उन पोइ सितारो मुंहिंजो कीअं जो ॾींहुं गुज़रंदो, सुबुह मां सम्झायो जेका मोदी समीरा जी घर। तव्हांजी तारीख़ पैदाइश कहिड़ी आहे साईं? 13 जून। हा, ॿ दफ़ा टे ॿार निकितो समीरा हाणे वञा न कम त इलाही आहिनि कोई। वञो साईं, अलाह ख़ैरु कंदो, सदको ॾेई निकिरी वञो, सभु कमु सवला थींदा इंशाल्लाह। पर वरी बि तव्हांजो सितारो छा थींदो, तव्हां असांजो हीउ पूरो सेगमेंट ॾिसो, उन खां पोइ वरी असां तव्हांखे असद भाउ ॿुधाईंदासीं त तव्हांजा सितारा छा था ॿुधाइनि। ठीकु आहे, अलॻि सां तव्हांखे वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। ऐं पाण असद खां पोइ हलंदासीं वर्गो ॾिया, उन खां पोइ तव्हांखे बि यादि थी विया न। जी 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 जी। 2 ऑफ वॉन्ड्स कार्ड आयो है वर्गो सुमला वारनि लाइ। वेटिंग फॉर द रिज़ल्ट्स जो कार्ड आहे। इहो कार्ड चए थो कि थोरो वेट कयो, कंहिं शइ जो इंतज़ारु पिया कयो, थी सघे थो किथे सफ़र ते वञण जो इंतज़ारु पिया कयो, का डील थी सघे थो, को रिलेशनशिप के बि हवाले सां थोरी तव्हांजे दिमाग़ में, तव्हांजे माइंड में कंफ्यूजन्स रहंदियूं कि इहो कमु मूंखे करणु घुरिजे या न करणु घुरिजे, त थोरो डिले कयो, थोरो वेट कयो, ऑब्ज़र्व कयो, एनालाइज़ कयो छा इहो मुंहिंजे लाइ बहितरु आहे या न। उन खां पोइ पंहिंजे कमु जो आहे उहो शुरूआति आगाज़ करे सघो था, स्टार्ट वठी सघो था। वर्गो खां पोइ आहे लिब्रा। लिब्रा न, हा लिब्रा। क्वीन ऑफ लिब्रा मीज़ान वारनि लाइ कार्ड आहे, क्वीन ऑफ वॉन्ड्स जो। ऐं लिब्रा वारनि लाइ कि तव्हां इलाही पावरफुल आहियो, अॼु तव्हांजो एनर्जी लेवल इलाही हाई रहंदो, एनर्जेटिक रहंदा, पैशन रहंदो, कंहिं बि कमु करण जो जज़्बो इलाही रहंदो। पर तव्हां थी सघे थो कंहिं कम में थोरी घणी रुकावट अची सघे थी, पर उहा रुकावट सिहत सां ताल्लुक़ु रखे सघे, तव्हांजी सिहत ख़राबु थी सघे थी, या किथे किथे वञी थोरो लेट बि थी सघे थो। पर इहे जेके रुकावटूं आहिनि तव्हां पाण कंट्रोल करे सघो था। इहे रुकावटूं तव्हांजे पंहिंजे हथ में आहिनि, तव्हां पाण कंट्रोल करे सघो था। ऐं स्कॉर्पियो ते ईंदासीं, तकड़ि न आहे, पर पहिरियों कॉलर आहिनि असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम। केरु साईं? साईं हबीबुल्ला मेमन सठे खां। हबीबुल्ला जी जी। ओके जी साईं, छा चवंदा? अभी मूं तव्हांखे पहिरियां कॉल कई हुई। जी पहिरियां कॉल कई, मुंहिंजो पुटु रिश्तो मूं मोकिलियो आहे शोएब अली जो, उहो मूंखे ॿुधाईंदो त रिश्तो थी वेंदो। शोएब अली जो। ओके, शोएब अली। उन तारीख़ पैदाइश यादि आहे तव्हांखे? अच्छा ठीक साईं है, रिकॉर्ड रिश्तो कीअं काइम कंदव? मोकिलियो आहे किथे ऐं लाड़काणे सां मुक़ाबलो करणो आहे साईं। ईअं न कयो न, ईअं कीअं पोइ हाणे तव्हां लिखी छॾंदा करो, किथे नोट वोट करे छॾंदा करो, ॿारनि जी डेट ऑफ बर्थ इलाही ज़रूरी हूंदी आहे। अच्छा ॿुधाईंदासीं साईं तव्हांखे, हबीबुल्ला साईं तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों सेगमेंट पूरो कयूं, ऐं हाणे आहे ॾाढो इम्पोर्टेंट हिकिड़ो स्टार आहे स्कॉर्पियो। अच्छा, 5 ऑफ वॉन्ड्स कार्ड आयो आहे स्कॉर्पियो अक्रब वारनि लाइ। ऐं इहो कार्ड कंफ्यूजन ऐं स्ट्रगल जो आहे। दिमाग़ में तव्हांजे इलाही कंफ्यूजन्स रहंदा, तव्हांखे सम्झ में न ईंदो। खिलो छो पिया, ख़ुशि पिया थिया? मूंखे अदी नसीम थी याद अचे, अदी नसीम कंफ्यूज लॻी पिया, हेॾां वरी तव्हां बियो बियो पाइसिस जो एड़ो कार्ड कढंदो, तव्हां कंफ्यूज थींदो, पोइ छा थींदो असांजे प्रोग्राम जो? कंफ्यूजन्स रहंदा, क्रॉस रोड ते रहंदा, तव्हांखे सम्झ में न ईंदो जो कहिड़ी डायरेक्शन मुंहिंजे लाइ सही आहे, इहा डायरेक्शन सही, इहो कमु मुंहिंजे लाइ बहितरु आहे, या ॿ टे सोचूं तव्हांजे दिमाग़ में हलंदियूं रहंदियूं कि छा करणु मूंखे घुरिजे, छा न।
उहा ॻाल्हि जेका का बि शइ थी सघे थी, रिश्ते सां मुतालिक़, शादी सां मुतालिक़, जॉब सां रिलेटेड, फाइनेंसिस सां रिलेटेड, त तव्हांजे दिमाग़ में इलाही सारियूं कंफ्यूजन्स रहंदियूं। स्कॉर्पियो खां पोइ आहे सेजिटेरियस। कॉस वारनि लाइ द सन ज़बरदस्त बहितरीनु कार्ड आहे। अॼु जी एनर्जी तव्हांजी पॉज़िटिव रहंदी, जीअं सिजु हूंदो आहे सभिनी खे रोशनी ॾींदो आहे, ईअं ई तव्हां जेको आहे सभिनी जी मदद करे सघो था। तव्हांजी ज़ात सां ॿियनि खे बि फ़ाइदो अॼु ज़रूरु मिलंदो। सेजिटेरियस खां पोइ छा आहे? कैप्रिकॉन जल्दी 8 ऑफ सोर्ड्स जो कार्ड आहे। अॼु तव्हांजे दिमाग़ में, दिलि में कुझु फियर्स रहंदा, इनसिक्योरिटीज़ रहंदियूं। तव्हां डिॼंदा कंहिं ख़ौफ़ ईंदो की तव्हांखे इहो शइ करणु घुरिजे न करणु घुरिजे, ऐं इहा पंहिंजी तव्हांजी मेंटल सोच आहे। इहो हूंदो न हूअं, पर इहो तव्हांजी सिर्फ़ु मेंटली तव्हां सोचंदा की मूंखे थी सघे थो कंहिं शइ में फासी वियो आहियां, निकिरी न पियो सघां, मां कीअं निकिरां, कोशिशि बि तव्हां न कंदा। पर इहो कार्ड हिन में जेको सन गॉड जो बि कार्ड हूंदो आहे की तव्हां कोशिशि सां पंहिंजी परेशानी मां निकिरी सघो था। अच्छा, कैप्रिकॉन खां पोइ छा आहे? क्यूरियस। एक्वेरियस दिलफ जे लाइ कार्ड आयो आहे किंग ऑफ सोर्ड्स जो, लॉजिकल कार्ड आहे। प्रैक्टिकली तव्हांजा कम अॼु ज़बरदस्त थींदा, बसि तव्हां दिमाग़ सां सोचो, लॉजिक्स ॾिसो की तव्हांजो इहो इहा तव्हांजे लाइ शइ बहितरु आहे या न। दिलि सां या जज़्बात में अची को बि फ़ैसिलो अहिड़ो न कजो जंहिंसां तव्हांखे नुक़सानु पहुचे। पाइसिस ख़राब कार्ड अची वञे त सही आहे। हो अच्छा, पाइसिस क्वीन ऑफ कप्स जो कार्ड आहे। नर्चरिंग, क्रिएटिव, इंट्यूशन जो कार्ड आहे। तव्हां पंहिंजे पाण जी केयर कयो, नर्चर करियो। अॼु जो ॾींहुं तव्हां पंहिंजे सेल्फ लव या सेल्फ केयर में गुज़ारियो। सभु कमु छॾे ॾियो, जेतिरा बि बिज़ी आहियो, जेतिरा बि तव्हांजा कमिटमेंट्स आहिनि उन्हनि सभिनी खे पासे ते कयो ऐं पंहिंजी केयर करो। उहो बि कहिड़े बि हवाले सां सैलून वञी सघो था, किथे दोस्तनि सां गॾु सुठो टाइम गुज़ारे सघो था, फैमिली सां गॾु सुठो टाइम गुज़ारे सघो था। ज़बरदस्त। ऐं हाणे असां ईंदासीं असद शर जी कॉल ॾांहुं। जी कॉल कई त उन्हनि खे ॿुधायूं 13 जून आहे हुनजी डेट ऑफ बर्थ, मूंखे यादि आहे। नालो वरी ॿुधायो? असद शर। सवाल छा उन्हनि जो? छा थींदो? अच्छा, 13 जून जेमिनाई। अदा तव्हांजो जेको स्टार आहे 13 जून जे सां तव्हांजो जेको आहे इहो आहे कारोबार जे हवाले सां, सबमिशन जे हवाले सां छा कया? मूंखे त फाइनेंसिस इशूज़ नज़र पिया अचनि। तव्हांजे पैसा जेके आहिनि, थी सघे थो तव्हां किथे इन्वेस्ट कया आहिनि या को कारोबार तव्हां कयो आहे। जी, कॉल आहे, पहिरीं कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम, केरु पियो ॻाल्हाए? मंजूर भंगवार। अच्छा जी, अदा छा चवंदा? जी असांजो तव्हां पंहिंजी टीवी जी आवाज़ थोरी घटि कयो, रिपीट पई थिए। हा, तव्हांखे बि सम्झ में न ईंदो ऐं असांखे बि सम्झ में न ईंदो। सही आहे, सही आहे, चिके रखो। जी जी, हाणे सही आहे, हाणे बिल्कुलु सही आहे। तव्हांजी तारीख़ पैदाइश छा आहे? सही 8 फरवरी। 8 फरवरी। ओके, सवाल ॿुधायो, छा पुछणु चाहींदा? हा, त बुर्ज जे हवाले सां हिन जे करे मां छा कारोबार छा आहे छा हिन जे करे सर। ओके, बुर्ज जे हवाले सां। ओके, कहिड़ो कमु करणु घुरिजे? ना लिख छॾियो? हा, 8 फरवरी। अच्छा, सही। अच्छा, अदासत हलो पहिरियां हुन लाइ अदा तव्हां लाइ जेके कार्ड्स आया आहिनि उन में जेको तव्हांजे बिज़नेस इशूज़, फाइनेंसिस इशूज़ ऐं कमु जेको आहे तव्हांजो सही न पियो हले, थी सघे थो तव्हां किथे बिज़नेस शुरू कयो हुजे, हुन में तव्हांखे नुक़सान बि थियो हुजे। हाणे इहे कार्ड पिया चवनि जिथे बि तव्हां अगरि नयो बिज़नेस शुरू कयो पिया या इहो ई बिज़नेस तव्हां कयो पिया, त पैसा जेके आहिनि तव्हां अथॉरिटी तव्हांखे पाण रखणी आहे, कंहिं ते ट्रस्ट नाहे कयो। मूंखे लॻे थो तव्हां इलाही ट्रस्ट करे माण्हुनि सां तव्हांखे इलाही फ्रॉड ॾिनो आहे या कुझु अहिड़ो बि नज़र पियो अचे की ऐं ॿियो ॿी ॻाल्हि इहा आहे की वधि में वधि माण्हुनि सां मुलाक़ात कयो, सोशलाइज़िंग कयो, मीटिंग्स कयो, त तव्हांजो जेको बिज़नेस आहे, सोशल सर्कल आहे, जीअं वधंदो त तव्हांजो बिज़नेस बि वधंदो। सेकेंड छा हो?
सेकंड साईं हबीबुल्ला जी कॉल ही छठे मां जंहिंजो पुटु शुएब आहे उन शादी जा मसइला था हलनिसि शादी था कराइनि शुएब जी हेॾा था शुएब अच्छा मूंखे लॻे थो हिननि जो पहिरीं रिश्तो ख़तमु थी चुको आहे को पहिरीं हिननि या इंगेजमेंट थी हुई या किथे ॻाल्हि पकी थी हुई उहा शइ ख़तमु थी आहे हिननि जी अच्छा हा हाणे छा थींदो हाणे जेको आहे शादी त मूंखे नज़र अचे पई पर थोरी मतिलबु परेशानी या स्ट्रगल खां पोइ कोशिशुनि खां पोइ शादी ज़रूरु नज़र पई अचे शादी जा ई कार्ड्स आहिनि तव्हां ॾिसी सघो था 10 ऑफ कप्स ऐं 3 ऑफ कप्स ॿार बि नज़र पिया अचनि फैमिली नज़र पई अचे हिन में त शादी ज़रूरु थींदी 6 महीननि खां पोइ हिननि जी शादी जो टाइम पीरियड स्टार्ट पियो थिए हा थोरो कोविड घटि थिए वैक्सीन लॻी वञे दुनिया खे धाम धूम सां शादी कबी साईं ईअं थोरी आहे 6 महीननि खां पोइ इंशाअल्लाह तव्हांजी शादी जो उन खां पोइ अचो तव्हां मंज़ूर भंगवार उन जो त 8 फेब ते उहो तारीख़ पैदाइश आहे हा तव्हांजो जेको उहो आहे स्टार आहे तव्हांजे डेट हा एक्वेरियस आहे उन जे हिसाब सां ॾिसूं था मूंखे अची वियो आहे मां सिखी वियो आहियां मां सुभाणे मां पंहिंजा कार्ड ॿिया ठाहे थो अचां अच्छा हिननि जो कैरियर जो मसइलो आहे जल्दी कयो मूंखे वञिणो आहे सांगड़ तव्हां मूंखे लॻे थो तव्हांजी जेका ज़िंदगी इलाही स्ट्रगल सां गुज़री आहे इलाही तव्हां महिनत कई आहे तव्हां हार्ड वर्किंग त आहियो इलाही सख़्तु महिनत कयो था तॾहिं बि तव्हांजी जेका आहे लक तव्हांजो साथ न पई ॾिए थोरो टाइम तव्हांजो टफ आहे मूंखे लॻे थो ऐं अचानक ईअं थो थिए की तव्हांजी जेका जॉब आहे उहा या जेको कमु आहे उन में तव्हांखे को न को नुक़सानु पवे थो या घर में को नुक़सानु थी थो वञे या फाइनेंशियल को लॉस थी थो वञे पर इहे शयूं जेके आहिनि अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे की 3 ऑफ सोर्स जो कार्ड बि आहे हिकु थर्ड पार्टी बि इन्वॉल्व आहे तव्हांजो पार्टनर या कोई अहिड़ो दोस्त आहे जेको तव्हां सां गॾु मतिलबु सही न आहे सिंसियर न आहे त हर कंहिंखे तव्हां पंहिंजो जेके बि पर्सनल ॻाल्हियूं तव्हां शेयर न कंदा कयो ठीकु आहे थी वियो जी जी मां वञा होॾां संग मतिलबु किचन थोरो थी तव्हांखे इलाही जल्दी आहे किचन में वञण जी हा न अदी रसीम ॿियो सभु ख़ैर आहे डिश आउट थी वई ख़ैर पहिरीं कॉल था वठूं अस्सलाम वालेकुम केरु पियो ॻाल्हाए जी जी अदा छा चवंदा किथां पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो सेठारजा ओके नालो छा ॿुधायो तव्हां नज़र मोहम्मद जी तव्हांजी डेट ऑफ बर्थ ॿुधायो तारीख़ पैदाइश छा आहे 5 जनवरी 5 जनवरी त तव्हांजो जेको हा स्टार आहे मुंहिंजी त ज़रूरत ई न आहे हाणे सभु कुझु तव्हां ई ॿुधाए छॾियो तव्हांजो जेको स्टार आहे उहो कैप्रिकॉन आहे जी जी तव्हां ॾिसूं था कारोबार कहिड़ो कयां फैक्ट्री खोलियो सही ओहो हो अदा तव्हांजी त सिचुएशन जेका आहे उहा इलाही ख़राब लॻी पई आहे तव्हांजे जेके बि कार्ड्स आया आहिनि न उहे इलाही सुठा न आहिनि पर फ्यूचर जो कार्ड तव्हांजो इलाही बहितरीनु आहे जो मतिलबु आहे की तव्हां मुख़्तलिफ़ शयूं चॉइसिस इन पैराडाइज़ यानी कि 3 या 4 महीननि जे टाइम खां पोइ तव्हां वटि ऑप्शन्स ईंदा बिज़नेस या तव्हांजे दिमाग़ में ऑप्शन्स ईंदा कि मूंखे इहो कारोबार करणु घुरिजे या इहो या कहिड़ो करणु घुरिजे अच्छा अगरि तव्हां पंहिंजे भाउरनि सां या पंहिंजी फैमिली सां गॾु अगरि को बिज़नेस करे सघो त इहो तव्हांजे लाइ बहितरीनु रहंदो मतिलबु अगरि फैमिली बिज़नेस आहे तव्हांजे फादर जो बिज़नेस आहे या कंहिं भाउ सां जो बिज़नेस आहे उहो तव्हां कंटिन्यू करो त तव्हां लाइ बहितरु रहंदो ज़बरदस्त ॾाढो ज़बरदस्त ऐं हाणे असां वटि हिकु नंढी वीडियो आहे जेका वायरल थी आहे अच्छा ऐं सोशल मीडिया ते त अंग्रेज़ी केॾी ज़बरदस्त आहे और कॉन्फिडेंस शानदार आहे सो घणनि दोस्तनि इहो वीडियो ॾिठो हूंदो जे न ॾिठो आहे उन्हनि खे असां ॾेखारींदा सोशल मीडिया ते कॉन्फिडेंस जी का घटिताई न आहे ऐं करणु खपे एफर्ट त कनि पोइ हाणे कहिड़े बि प्लेटफॉर्म ते हुनखे किथे बि पिक करे सघिजे थो अचो त ॾिसूं था हीअ नंढी वीडियो क्लिप जी पहिरियों कॉल था वठूं कॉल खां पोइ वीडियो क्लिप हलायूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम
केरु आहे असां सां गॾु? आवाज़ बंदि कर न बाबा टीवीअ जो। हा बसि अदी आवाज़ घटि नथी कराई मुंहिंजी भेण। जी अदी हेलो केरु पियो ॻाल्हाए? अदी मां साजदा। साजदा किथां पिया ॻाल्हायो? मां हैदराबाद मां। जी अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? हा अल्लाह जो शुक्र आहे। पुछंदा हैदराबाद मां। जी जी अदी मूंखे पंहिंजे धीउ जो पुछणो आहे। अच्छा हा हा तव्हां टीवी आवाज़ घटि कयो न दी साजदा मुंहिंजी भेण। थोरी देरि लाइ बंदि करे छॾियो, पोइ वरी जॾहिं रिपीट थींदो न असांजो शो पोइ तव्हां ॾिसिजो। अदी साजदा खे पंहिंजी न्याणी जे बारे में पुछणो हुयो। अदी वरी तव्हां कॉल कयो, जेकॾहिं तव्हांजी कॉल लॻे त टीवी जो आवाज़ु भले तव्हांजा घर भाती ॾिसनि, तव्हांखे ॿिए कमरे में अची ॻाल्हायो, पोइ घर भातियुनि खां पुछो त छा चयईं, हा पोइ तव्हांखे ॿुधाईंदा त छा थियो। वॾी महिरबानी अदी साजदा, वरी ट्राई कयो। अचो त हाणे वीडियो वायरल वीडियो ॾिसूं था। Your future is school study. What are you the job? Actually, I will become the doctor. Oh yes, nice. That's my big dream. Yeah, okay. Inshallah, that's my dream is very, very. Wow. Inshallah, all my friend is prayers in my friend is Qurban Ali is the best of their speeches in English. As tell me the English tells I know to study. Understand? It's my prayer. Good morning. Alaikum dear. His time I've enjoyed. My friend is my old teacher. Is my same class is the student, and my teacher is the son Mr. Qurban Ali, and my teacher the name Sir Muhammad Hassan is the Maroon. Hello my dear Qurban Ali. How are you? I'm a fine, and you? I am quite well, thanks. This time, what are you to enjoy? Actually, we're very, very today. I am happy, and Yes, come on. Why they are laughing? Yes, come on. He's my dear the student is the 10th class. He's the right of the English, and he's the tuition not of the study. He's my neighbor who's in my village. He's the school who's the teachers. Nurses study is English. As best man, my teachers, and who's the son Sai Muhammad Hassan Burgri, and who's son of Qurban Ali. Qurban Ali, how many the brother have you? I have 5 brothers. ज़बरदस्त इहो कॉन्फिडेंस ही होंदा कॉन्फिडेंस समझो था ना यानी कि लैंग्वेज अचे या न अचे बस ॻाल्हाइणो आहे कॉन्फिडेंस बहितरीन पर मोटरसाइकिल ते वीडियो रिकॉर्ड करण ॾुखियो आहे ऐं वो बि नॉन स्टॉप जेका आहे उन्हनि ॻाल्हायो आहे कॉन्फिडेंस ज़बरदस्त हो ऐं उन सां गॾोगॾु ऑफर त ॿुधो पैकेज ॿुधो जेकॾहिं इहो मिस्टर कुर्बान अली जेकॾहिं ॿुधे थो ऐं उनजो उस्ताद जेको गाॾी हलाए पियो जेकॾहिं तव्हां असांजो हीउ प्रोग्राम ॾिसो था असां सां राब्तो कयो असां तव्हांखे वीडियो कॉल ते लाइव वठण जी कोशिशि कंदासीं त असां तव्हांखे लाइव वठूं तव्हां सां कचहरी कयूं त वीडियो जॾहिं वायरल थी त तव्हांखे छा फीडबैक मिलियो या हुननि जा दोस्त या मिट माइट ॾिसंदा त हुनखे इहा वीडियो एतिरी वायरल थी आहे पर हाणे जेका नेक्स्ट वीडियो ठाहिणी आहे बाइक ते न ई ठाहिणी हा पोइ कॉन्फिडेंस इहो ई हुजे कॉन्फिडेंस ज़बरदस्त आहे ऐं अंग्रेज़ी ॿोली कहिड़ी असांजी पंहिंजी ॿोली आहे ॿी ॿोली आहे जीअं दिलि चवे तीअं ॻाल्हाए माण्हू पर अंदाज़ हा सिखंदो तॾहिं जॾहिं ॻाल्हाईंदो सो बहरहाल ॿोलियूं सभु पंहिंजी जाइ ते पर जेका फैक्ट्री ख़ैर हाणे असांजो अदी जी अदा डिश आउट थी वई दिलि सां ठाही अथव या सोचनि सां हीअं करे ठाही अथव सजा तव्हांखे इलाही डिस्टर्ब सोचियो हुयूं अदा कोई सोच कोन हुई को सोच कोन्हे न अच्छा ॾिसी वठो सोचियो पिया तव्हां अॼु हिन में ॾिसजो को न को मसइलो हूंदो हिन डिश में तव्हां डिश में मसइलो कोन्हे हा हा जी जी पोइ त असां ॿुधाईंदासीं सुभाणे मां बिल्कुलु ॿुधाईंदुसि त डिश कीअं हुई ॿुधाइजो डिश एॾी ज़बरदस्त अदी नसीम डिश ठाही आहे ईरानी डिश शिराज़ी चिकन शिराज़ी ॾिसूं भला सुभाणे ख़बर पवंदो त कहिड़ी फैक्ट्री जो लूणु हुयो कहिड़ी फैक्ट्री जो तेल हुयो कहिड़ी फैक्ट्री जा मसाला हुया जी कॉल वरी अची वई आहे जी अस्सलाम वालेकुम जो नालो अक्सा आहे वालेकुम सलाम नालो छा अथव दीदी धीअ जो अदा मुंहिंजे धीअ जो नालो अक्सा आहे अक्सा हा तव्हां छा शादी जो मसलो हा शादी जो 6 जून ते पैदाइश आहे हुनजी 26 जून जी जी कैंसर स्टार आहे हिननि जो ठीकु आहे दी साजदा शादी मूंखे तव्हांजी धीअ जी थोरी डिले पई नज़र अचे
थोरो टाइम लॻंदो 2 साल अञा मूंखे नज़र पिया अचनि पर ॾिसण में अचनि पिया पर थोरो टाइम लॻंदो वेट कजो सुठे रिश्ते जो छो त हींअर जेके रिश्ता जेके बि रिश्ता हींअर फ़िलहालु ईंदा उहे मूंखे मुनासिबु कोन पिया लॻनि बाक़ी अलाह साईं जे हथ में आहे जेको बि आहे पर कार्ड जे हवाले जे मुताबिक़ मूंखे जेको नज़र पियो अचे ॾिसण में पियो अचे उहो 2 सालनि जो टाइम लॻंदो शादी में करण वारी ज़ात रब जी आहे अलाह सिंह खां दुआ घुरो अलाह कंदो नंढड़ी अक्सा जो रिश्तो सुठो थींदो जल्दी थींदो अलाह कंदो ऐं इंशा अल्लाह ताला ऐं वॾी महिरबानी अदी नसीम तव्हांजी तव्हां अॼु असांखे जीअं जेको बि ठाहियो आहे शिराज़ी चिकन जी जी हाणे असां टेस्ट कंदासीं ऐं इन सां गॾु असांजो जेको प्रोग्राम पंजी पुॼाणी ते पहुची वियो सुभाणे थींदी तव्हां सां मुलाक़ात इंशाअल्लाह तेसिताईं अल्लाह हाफ़िज़ अल्लाह निगहबान